Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. Assalamu alaikum and a very good morning. सुजाग सिंध खे सलाम सिंध. नाज़रीन, बाख पीरज़ादा सलाम कंदी आहे तव्हांखे, भलीकार कंदी आहे पंहिंजे प्रोग्राम में. ऐं तव्हांखे ख़बर आहे त जीअं हर ॾींहं जी शुरूआति ख़ूबसूरत नमूने सां थींदी आहे. अच्छा, इहे ॻाल्हियूं जेके असां मोटिवेट करण वारियूं ॻाल्हियूं हर प्रोग्राम में कंदा आहियूं न, सिर्फ़ु इन करे कंदा आहियूं त ज़ाहिर आहे ॾिसंदड़ जेके आहिनि, असांजा ऑडियंस जेके आहिनि, ज़िंदगीअ जे अलाए कहिड़े मरहले मां था गुज़रनि पिया, अलाए कहिड़ा उन्हनि जा मूड आहिनि उन वक़्तु, अलाए उहे छा था सोचनि, अलाए उन्हनि जो ॾुखियो वक़्तु थो हले, अलाए सुखियो वक़्तु थो हले. त असांजी कोशिशि हूंदी आहे त जॾहिं बि उहे असांजो चैनल ॾिसनि ऐं मूंखे पंहिंजी स्क्रीन ते ॾिसनि त मूंखे पाण खां अलॻि न भाइनि. असां बि तव्हांजो पंहिंजो हिसो आहियूं. ऐं जीअं त हिन सोसाइटी में रहूं था, पंहिंजा सिंध वासी आहियूं, त हिक ॿिए जा दुख दर्द आहिनि ऐं सुख जेके आहिनि उन्हनि खे असां सम्झूं था. त इन्हनि शयुनि जी जेका अंडरस्टैंडिंग आहे त तव्हां मूंखे पंहिंजो सम्झो ऐं पाण जहिड़ो ई सम्झो, पंहिंजनि दुख दर्द में शामिलु सम्झो. ईअं न सम्झो त असां अगरि टीवी स्क्रीन ते आहियूं त असांखे तव्हांजी ख़बर न आहे या तव्हांजो अहसासु कोन्हे. त तव्हांजो अहसासु तमामु ज़रूरी आहे. ऐं जेके बि तव्हांजूं फीलिंग्स आहिनि, जेके बि तव्हांजूं कैफ़ियतूं आहिनि, उहे असांजे लाइ ॾाढो ज़रूरी आहिनि. इन करे मां हमेशह चवंदी आहियां त जॾहिं कॉलर्स असांखे कॉल कनि त पंहिंजा ख़्याल, पंहिंजी का हिकिड़ो सुठी ॻाल्हि, को सुठो अमल असां सां शेयर कनि. त थी थो सघे त असांखे बि तव्हां मां, असांजे कॉलर्स मां असांखे उत्साह मिली वञे, इंस्पिरेशन मिली वञे. इंस्पिरेशन जी ॻाल्हि कंदासीं त हीउ जेको सॼो हफ़्तो असां मल्हायूं पिया विमेंस डे जे हवाले सां, औरतुनि खे सेलिब्रेट था कयूं. सिंध जी औरत हर लिहाज़ सां, हर ॻाल्हि में सभ खां अॻिते आहे ऐं पंहिंजो पाण मंझराए वेठी आहे. का अहिड़ी फील्ड न आहे जिते मां सम्झंदसि त सिंध जी औरत जेका आहे उहा अॻिते न आहे. असां ॾिसूं त केतिरा कम आहिनि ऐं केतिरा अहिड़ा ॿिया फील्ड्स आहिनि, शोबा आहिनि जिते असांजूं औरतूं आहिनि. असांजी औरत लॉयर आहे, सिंध जी औरत टीचर आहे, उस्ताद आहे, उन सां गॾोगॾु पायलट बि आहे, शाइरा आहे, अदब सां उन्हनि सां उनजो वास्तो आहे, ऐं आर्टिस्ट आहे. त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि न, इहे कुदरती बिल्टिन आहिनि इन औरत में. असांजी जेके ख़ुदा जेके जंहिं तरीक़े सां तख़लीक़ कयो आहे, तख़लीक़ियो आहे औरत खे, त उहो हिकिड़ो तमामु हिकिड़ी नाज़ुक नफ़ीस माण्हू सम्झो वेंदो आहे त उहा शइ अहिड़ी आहे त उनखे कुझु कमु करे सघंदी, कुझु कमु न करे सघंदी. पर मां सम्झंदी आहियां औरत अगरि करण ते अचे त उहो हर कमु करे थी सघे. कोई अहिड़ो कमु न आहे जेको उहा नथी करे सघे. त इन हवाले सां जीअं बि असांजूं जेके बि लेडीज़ आहिनि उहे ॾाढो ख़ूबसूरत तरीक़े सां, प्यारे तरीक़े सां पंहिंजो कमु कनि थियूं ऐं पंहिंजो पाण मंझराए वेठियूं आहिनि. इन हवाले सां इन प्रोग्राम में असांजी कोशिशि हूंदी आहे त अहिड़ियुनि औरतुनि खे इंट्रोड्यूस करायूं, तव्हां सां मिलायूं, तव्हां सां उन्हनि जो मुतारिफ़ करायूं. छो त थी थो सघे त उन्हनि जी ज़िंदगीअ जी जाखोड़ सां तव्हां वाक़िफ़ु न हुजो, त तव्हां उन्हनि सां मिलो ऐं घणो कुझु सिखो. छो त मां बि काफ़ी कुझु सिखंदी आहियां. लर्निंग प्रोसेस जेको आहे इंसान खे कॾहिं बि ख़तमु न करणु घुरिजे. मां इन ॻाल्हि खे जेको आहे सो बिल्कुलु यकीन कंदी आहियां. अच्छा, ऐं जॾहिं वरी असां ॻाल्हि कंदा आहियूं त असांजा जेके बि दोस्त आहिनि, जेके बि प्यारा आहिनि, उन्हनि में वरी जॾहिं असां एक्सपेक्टेशन्स वधी वेंदियूं आहिनि त पोइ इते तव्हांजा रिश्ता जेके आहिनि उहे चैलेंज उन्हनि खे हिकिड़ो मिली वेंदो आहे. त एक्सपेक्टेशन तव्हां कंहिं हद ताईं रखो कंहिं बि रिश्ते में. अगरि दोस्ती आहे त दोस्तीअ में बि, अगरि तव्हांजा हस्बैंड वाइफ आहियो, तव्हां जोड़े में आहियो त उहो रिश्तो थी थो सघे, ऐं भेण भाउ जो रिश्तो थी थो सघे, घणा इज़ अ कलीग तव्हांजो रिश्तो थी थो सघे, घणा तव्हांजा रिश्ता आहिनि. त उन्हनि रिश्तनि में एक्सपेक्टेशन किथे थी अचे, ऐं एक्सपेक्टेशन जेके आहिनि जंहिंखे तव्हां चइबो आहे त मूंखे उमेद थी मां इन मां रखां, मूंखे एक्सपेक्ट थी मां कयां त हीउ माण्हू मूंसां हीअ कंदो, हीअं न कंदो, पोइ वरी उहे हर्ट माण्हू थींदा आहिनि घणो, जेके घणियूं एक्सपेक्टेशन्स ॿधी वेही रहंदा आहिनि. त मुंहिंजो इहो मौक़िफ़ हूंदो आहे, ऐं मां हिकिड़ी जाइ ते इहो पढ़ियो बि हुयो, जेका ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, त एक्सपेक्टेशन्स तव्हां वधीक न रखो पंहिंजनि रिश्तनि में. जेॾो थी सघे तव्हां पंहिंजो 100% ॾियो ऐं अॻिले माण्हूअ खां इहो एक्सपेक्ट न कयो. छो त जॾहिं तव्हां एक्सपेक्ट कंदा त तव्हांखे इहो लॻंदो, हमेशह इहो फील थींदो त मां ॾाढो 100% थी ॾियां हिन रिश्ते में, मां ॾाढो सुठो थी हलां, पर अॻिलो माण्हू मूंसां ओॾो सुठो नथो हले. मां हिननि जाइनि ते, हिननि मरहलनि में हिन जो साथ ॾिनो, पर जॾहिं मूंखे ॾुखियो वक़्तु आयो त मुंहिंजो साथ मुंहिंजनि दोस्तनि न ॾिनो. हे जेके उहे ॻाल्हियूं आहिनि जेके पोइ तव्हांजो पंहिंजो रिश्तो कमज़ोर थियूं कनि.
त जेतिरो थी सघे त तव्हां एक्सपेक्टेशन्स खे पासो कयो, उन्हनि खे जेको आहे सो पंहिंजे ज़हन में न अचणु ॾियो ऐं एक्सपेक्टेशन्स रखो ई न। जीअं न हज़रत काफ़ी असांजा जेके औलिया आहिनि, हज़रत पैगम्बर असांजा थी गुज़रिया आहिनि, उन्हनि बि हिन शइ खे चयो आहे त जॾहिं बि तव्हां सुठी कयो, का नेकी कयो त इहो उमेद न रखो त इन नेकीअ जे बदिले में तव्हांखे नेकी ई मिलंदी, छो त अॻिले माण्हूअ खे तव्हां नथा जज करे सघो त उहो कहिड़ी सिचुएशन में आहे, कहिड़े सर्कमस्टांसिस में आहे, छा तव्हांजी नेकी उनखे वाक़ई में गुण लॻंदी की न लॻंदी। त एक्सपेक्टेशन जो जेको आहे न सॼो खेल आहे, इन एक्सपेक्टेशन खे असांखे काबूअ में करिणो आहे। जेॾो थी सघे असां एक्सपेक्टेशन खे पासो कंदासीं ऐं न रखंदासीं त सुठो आहे, त पोइ असां बि ख़ुशि हूंदासीं, असांजो दिलि बि मुतमइन हूंदो ऐं रिलेशन्स बि, असांजा रिश्ता जेके हूंदा उहे बि अञा वधीक मज़बूत थींदा। ॾाढी हिकिड़ी हिन ख़ूबसूरत ॻाल्हि सां बाक़ाइदा प्रोग्राम जो आगाज़ कयूं था ऐं हीउ प्रोग्राम जेको आहे तावन कयो आहे। तावन आहे GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आसान महीननि जी किस्तुनि ते प्लॉट ॾियनि था। 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में तव्हांखे ॾियनि था ऐं तव्हांखे ख़्वाबु आहे अगरि घर वठण जो, प्लॉट वठण जो, त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स तावन कंदा उन में, उन ख़्वाब खे साबिया करण में। बहितरीनु हिकिड़ा बिल्डर्स आहिनि, भरोसे वारा बिल्डर्स आहिनि ऐं हिन फील्ड में ॾाढो फ्रॉड बि थींदो रहंदो आहे। इन करे बि असां तव्हांखे यकीन सां चवंदासीं त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स बेस्ट आहिनि तव्हांखे अगरि प्लॉट वठिणो आहे या घर करिणो आहे। हुन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे तावन कयो आहे नायरा अमल ड्रेसिस। मूंखे ॾाढो ख़ूबसूरत ड्रेस पातल आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो, ऐं हिन जो जेको दुपट्टो आहे इहो ॾाढो ख़ूबसूरत ऐं बहितरीनु कमु हिन ते थियल आहे। तव्हां ॾिसो था त ॾाढो बहितरीनु कलर आहे ऐं एलिगेंट ड्रेस आहे, इहा नायरा अमल आहे, इन्हनि असांखे स्पॉन्सर कयो आहे ऐं बहितरीनु ड्रेस आहिनि नायरा अमल जी। इन जा ज़ाहिर स्क्रीन ते डिटेल्स ईंदा हूंदा, तव्हां चाहियो त तव्हां कॉन्टेक्ट करे सघो था नायरा खे ऐं पंहिंजा ड्रेसिस वठी सघो था, छो त ईद अचण वारी आहे। अॼु जो मुंहिंजो जोड़ो बि अहिड़ो आहे जहिड़ो असां नॉर्मली ईदुनि ते पाइणु पसंदि कंदा आहियूं। सो ॾाढो बहितरीनु ऐं सुठी ड्रेस आहे। ऐं नाज़रीन, प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ थींदो असांजे महिमाननि सां। महिमाननि खे असां दावत ॾींदासीं नंढड़ी साईअ खां पोइ। तव्हांखे ख़बर आहे त असां साई वठंदासीं, तेसि ताईं तव्हांखे चांहि ठाहिण जो असां मौक़ो ॾींदा आहियूं। त असांखे बि चांहि मिली वेंदी आहे, तव्हां बि चांहि पियो ऐं चांहि पीअंदे पीअंदे गॾु गॾु जेको आहे तव्हां असांखे जेको आहे प्रोग्राम ॾिसंदा ऐं असांजे महिमाननि खे असां वेलकम कंदासीं, त उन्हनि सां कचहरी कंदासीं, उहा बि तव्हां ॿुधंदव। सो ॾिसंदा रहो सलाम सिंध, चांहि बि पियो, वरी मिलूं था नंढड़ी साई खां पोइ, वठूं था नंढड़ी ब्रेक। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु महिमाननि जी शमूलियत बि थी चुकी आहे असांजे प्रोग्राम में। ॾाढा बहितरीनु ऐं ज़बरदस्त क़िस्म जा महिमान अची विया आहिनि ऐं ज़ाहिर आहे तव्हांखे इंतज़ारु हूंदो त अॼु कहिड़ियूं औरतूं जेके आहिनि असांजे प्रोग्राम में शामिलु हूंदियूं। औरतुनि जे हवाले सां छो त सॼो वीक आहे, असांजो सॼो हफ़्तो असां सेलिब्रेट कयूं पिया ऐं सिंध जी औरत जेका आहे, मां सम्झंदी आहियां त जेॾो थी सघे उन खे अॻिते वधण जो मौक़ो मिलणु घुरिजे ऐं अहिड़ियूं जेके औरतूं आहिनि जेके अॻिते वधनि थियूं पियूं, कुझु कमु कनि थियूं, सोसाइटी में को कंट्रीब्यूट पंहिंजो कनि थियूं पियूं कंहिं न कंहिं तरीक़े सां, त असांजी कोशिशि हूंदी आहे त असां उन्हनि खे इंट्रोड्यूस करायूं ऐं तव्हां सां मिल रहियूं। त थी थो सघे ॻोठ में, ॿराड़ीअ में, कंहिं घर में, कंहिं कुंड पाछे में वेठल का न्याणी इंस्पायर थी पवे ऐं उनखे हिमत मिली वञे पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे पाण खे साबित करण जे लाइ ऐं कुझु कमु करण जे लाइ। महिमाननि जो तारुफ़ मां कराईंदी हलां। असां सां गॾु बहितरीनु मदर ऐं डॉटर जी हिकिड़ी जोड़ी आहे जेका मौजूदु आहे। से एडवोकेट आहिनि, लॉयर आहिनि ऐं जेका उन्हनि जी धीउ आहे सा प्रैक्टिसिंग एडवोकेट आहे ऐं ज़बरदस्त जेका फैमिली कंसल्टेंट आहे। उन हवाले सां उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त कहिड़े क़िस्म जा केसिस अचनि था, इहो कीअं डील कंदी आहे। अनम सलमान असां सां मौजूदु आहे। अस्सलाम वालेकुम अनम। वालेकुम अस्सलाम। वेलकम करते हैं आपको हमारे शो में। थैंक यू फॉर बीइंग विद अस। ऐं उन्हनि सां गॾु अनम सां गॾु अनम जी वालदा जेका आहे रिटायर्ड जज आहिनि पर स्टिल प्रैक्टिसिंग बि आहिनि, लीगल एडवाइज़र बि रही चुकियूं आहिनि। सो तस्नीम शाह साहिबा, अस्सलाम वालेकुम तस्नीम मैडम, वेलकम कयूं था तव्हांखे ऐं प्लेजर टू हैव यू ऑन द शो। हुन सां गॾोगॾु जेके असां सां गॾु मोतबर महिमान शख़्सियत मौजूदु आहिनि, से मां सम्झंदी आहियां त बहितरीनु
उन्हनि जो हिकिड़ो कमु आहे। फेमिनिज़म जे हवाले सां अगरि फेमिनिस्ट शाइरा ॾिसे त सिंधी अदब में वॾो नालो उन्हनि जो आहे। शाइरीअ में बेमिसाल शाइरी आहे उन्हनि जी, ऐं उन्हनि जे लाइ हिकिड़ी ॾाढी सुठी ऐं बहितरीनु ॻाल्हि जेका आहे मां चवंदी हलां त कुझु अहिड़ियूं शाइराऊं असांजूं अक्सर असांजा जेके बि शाइर हूंदा आहिनि सिंधी ज़ुबान जा, उन्हनि जा उर्दूअ में तर्जुमा थींदा आहिनि, पर अॻु में उन्हनि जा किताब शाया थींदा आहिनि सिंधीअ में, जंहिं ज़ुबान में उहे पाण लिखंदा आहिनि पिया। उन्हनि जा किताब शाया थींदा आहिनि, उहे प्लेटफॉर्म्स ते ईंदा आहिनि, शाइरी कंदा आहिनि, पोइ पज़ीराई मिलंदी आहे, पोइ उन्हनि जा अंग्रेज़ीअ में तर्जुमा कया वेंदा आहिनि ऐं दुनिया में उन्हनि खे एप्रिशिएट कयो वेंदो आहे। पर अॼु असां सां गॾु जेका शाइरा मौजूदु आहे उनजो अॻु में अंग्रेज़ीअ में तर्जुमो थी करे शाया थियो हुयो ऐं पोइ उन्हनि पंहिंजो मजमूओ सिंधीअ में आंदो। सो शाइरीअ जी ॾाढी बहितरीनु शाइरा आहे ऐं फेमिनिस्ट शाइरी ऐं बेबाकीअ वारी शाइरी मां सम्झंदी आहियां। कुझु औरतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके पंहिंजी ॻाल्हाइण में, पंहिंजे लिखण में, पंहिंजी शाइरीअ में एॾी बेबाकी एॾी बहादुरी आणे थियूं वञनि जो उन्हनि एतिरनि माइनि खे ऐं एतिरनि घणनि माण्हुनि खे इंस्पायर कंदियूं आहिनि जो दुनिया में वेठल ॿी ॿोलीअ जा जेके शाइर आहिनि, असांजा फिलोसफर्स आहिनि, उहे बि हैरान थी था पवनि त भला सिंध जी औरत एॾी बेबाक एॾी सुजाॻ बि थी सघे। इन करे मां ॿुधाईंदी हलां त एन मैरी शमिल जेका जर्मन फिलोसफर आहे, उन्हनि बि मैडम जी शाइरीअ जो तर्जुमो कयो आहे ऐं उन सां गॾोगॾु आसिफ़ फ़रक़ी साहिबु जेको आहे उनजी शाइरीअ जो जेके किताबु जेको अंग्रेज़ीअ में लिखियो रेगिंग टू बी फ्री, जेको आसिफ़ फ़रक़ी आहे उन्हनि लिखियो हिननि जी शाइरीअ जो। उन सां गॾोगॾु जॾहिं गुडविन राइटर आहे, उहा बि मुंहिंजे ख़्याल में वेस्ट जी राइटर आहे, ऐं जॾहिं उहा औरतुनि एशियन औरतुनि जी कंडीशन जे हवाले सां जेके बि एशिया में औरतूं थियूं रहनि उन्हनि जे हाल ते हिकिड़ी किताब पई लिखे, या 1993 या 1992 जी ॻाल्हि आहे, त उन्हनि उन किताब जो स्टार्ट जेको आहे इन्हनि जी शाइरीअ सां कयो हो ऐं अंग्रेज़ीअ में उन्हनि जी शाइरी ट्रांसलेट करे लिखियईं, छो त उन्हनि खे लॻो त एॾी बेबाकी ऐं औरत जी एॾी ख़ूबसूरत जेको पस मंज़र आहे, जेको शाइर आहे, ख़यालात आहिनि, उहे बि थी था सघनि ऐं इहा तमामु फ़ख्र जी ॻाल्हि आहे त उहा औरत असांजी सिंध जी औरत आहे, सिंधियाणी आहे। सो वेलकम कयूं था अतिया दाऊद साहिबा खे। अस्सलाम वालेकुम मैडम, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? सभु ठीकु ठाक, बिल्कुलु। थैंक यू फॉर बीइंग विद अस। ऐं तव्हां सां अॻिते बि ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। ऐं अतिया दाऊद सां गॾु जेका असां वटि आहे उहो बि वॾो नालो आहे, बहितरीनु उर्दू अदब जी शाइरा आहे। अदब सां ॾाढो गहरो तालुक़ु अथनि, छो त इंग्लिश लिटरेचर ऐं उर्दू लिटरेचर जूं प्रोफेसर बि आहिनि, पढ़ाइनि थियूं पियूं हबीब यूनिवर्सिटी, हिकिड़ा यूनिवर्सिटी ऐं तमामु ॿियनि जायुनि ते बि। उन सां गॾोगॾु नसरी नज़म जेका उहे लिखंदियूं आहिनि, नसरी नज़म जूं शाइराऊं आहिनि। 7 किताब शाये थी चुका अथनि, जिन में हिकु किताबु उन्हनि जी ग़ज़ल जो बि आहे। ऐं उन सां गॾोगॾु 2 साल थी विया आहिनि त कराची आर्ट्स काउंसिल में जेको आहे सो हिकिड़ो प्रोग्राम आहे गॾिजाणी जेके कंदी आहिनि रीडर्स एंड राइटर्स कैफ़े जे हवाले सां उनखे कंडक्ट थियूं कनि पियूं ऐं अदब में ॾाढो वॾो कॉन्ट्रीब्यूशन आहे उन्हनि जो। वेलकम कयूं था तनवीर अंजुम साहिबा के। अस्सलाम वालेकुम मैम, थैंक यू सो मच फॉर बीइंग विद अस। वेलकम करते हैं आप सबको। और एॾा मोतबर ऐं वॾा वॾा महिमान अॼु मूंसां मौजूदु आहिनि जो मां सम्झंदी आहियां त जीअं चइबो आहे न त किथां शुरू करे किथां कजे। सो इन करे आंटी अतिया, आंटी मां चवंदी आहियांसि छो त शी इज़ सच अ क्लोज़ टू मी, ऐं उन्हनि सां गुफ़्तगू जो आगाज़ था कयूं। अतिया, तव्हां ॿुधायो त जॾहिं हीअ सभु वुमेन्स डे थो हले पियो, इन्हनि सरगर्मियुनि में तव्हां ॾाढो एक्टिव थींदा आहियो ऐं औरत मार्च थींदो आहे, उन में बि तव्हांजी जेका आहे काफ़ी एक्टिवली तव्हां उन में पार्टिसिपेट कंदा आहियो। औरत खे छा कीअं था ॾिसो, सिंध जी औरत भला छा आहे तव्हांजी नज़र में? मुंहिंजो ख़्याल आहे त औरत इंसान ई आहे ऐं औरत इन जे बराबरि जो ई इंसान आहे ऐं पूरी जिदोजहद सिर्फ़ु इन खे मञाइण जे लाइ लॻी वई आहे, जंहिंखे मञाइण जे लाइ असांखे कुझु बि न चवणु खपे हा ऐं ख़ुदि ब ख़ुदि इहो हुअणु खपे हा। पर छाकाणि त पिदरशाही समाज जो एॾो हावी रहियो आहे ऐं उन सॼी उनखे हेठि ॾेखारण जे लाइ एॾियूं वॾियूं कोशिशूं हलियूं आहिनि। मसलन उन्हनि खे निसाब में, उनखे तारीख़ में, उनखे हर जॻह ते उनखे कानून में, इन्हनि सभिनी शयुनि में एॾो त पोयां धिकियो वियो जो जॾहिं ही शऊर उन ई ज़माने खां वठी आहे, जॾहिं खां वठी जॾहिं ज़ुल्म हूंदो आहे त जदोजहद उतां तॾहिं खां शुरू थींदी आहे। त उन जे लाइ औरतुनि जी जिदोजहद शुरू आहे ऐं हले वेठी। मतिलबु असां 8 मार्च खे जी असां वटि इलाही वॾी अहमियत आहे, जॾहिं यूरोप में अमरीका में वोट जो हक़ ऐं बराबरि जे उजूरे जे लाइ
जदोजहद शुरू थी वियो ऐं असां उन जदोजहद सां पाण खे लाॻापियल सम्झूं था, पर असां वटि सिंध में बि केतिरनि सदियूं पहिरें अदब में मुसलसल जदोजहद रही आहे, या असां वटि बि अहिड़ा किरदार रहिया आहिनि जिन ख़ासि तरह सां औरतुनि खे पंहिंजे ख़ुदि मुख़्तार हैसियत सां मञाइण जे लाइ जदोजहद कई आहे। पोइ उहो अदब हुजे, तारीख़ हुजे, त ईअं इन तरह सां हुजे थो। ऐं मां बि उन जो हिसो रही आहियां ऐं मां ज़ाहिर पाण खे अदीब त मां आहियां, पर मां एक्टिविस्ट बि आहियां ऐं वुमेन एक्शन फोरम सां मुंहिंजो तालुक़ आहे। वुमेन एक्शन फोरम त वजूद में तॾहिं आई जॾहिं असां जनरल ज़िया जे कानूननि खे जी मुखालफ़त कई हुई, जॾहिं उहे कहिड़ी कानून आया हुआ ऐं उनजी मुखालफ़त जे लाइ वुमेन एक्शन फोरम जूं औरतूं जेके मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म सां तालुक़ रखंदियूं हुयूं, उहे मैदान ते आयूं ऐं उन्हनि सां मुंहुं मुक़ाबिलो कयो। त मां उन वेफ जो हिसो रही आहियां ऐं उन खां सवाइ बि मां पंहिंजे ज़ात में हमेशह एक्टिविस्ट रही आहियां। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां रहिया आहियो ऐं इन ते वधीक ॻाल्हाईंदासीं त वुमेन एक्शन फोरम जेको आहे कीअं ऐं एग्ज़ैक्टली कहिड़े तरीक़े सां कमु करे रहियो आहे। ॾाढो तव्हां सुठी हिकिड़ी ॻाल्हि कई त अदब सां वाबस्ता तव्हां रहिया आहियो ऐं औरत जो जेको अदब सां रिश्तो आहे। हाणे जॾहिं अदब जी ॻाल्हि थिए थी त ज़ाहिरा मैडम तनवीर अंजुम असां सां गॾु वेठी आहे। मैम आपसे मैं पूछना चाहूँगी कि औरत की नशोनुमा और उसके शऊर, इवन औरत क्या मर्द की भी उसका जब शऊर होता है, उसकी अपनी पर्सनल ग्रोथ होती है, अपनी डेवलपमेंट होती है, उसमें अदब का क्या रोल है, आप क्या समझती हैं? ज़ाहिर है ये तो हम सब बहुत अरसे से जानते हैं, उस ज़माने से जब से कि अफलातून ने अपनी फ़लसफ़ा लिखा और फिर अरस्तू ने उसका जवाब दिया कि शायरों का वजूद जो है बहुत ज़रूरी है। और उसके बाद मतलब एक पूरी तारीख़ है अदब की और अदबी तनक़ीद की, अदब का जो फ़लसफ़ा है उसकी, कि अदब जो है उसके बग़ैर शायद कोई भी इंसान जो है वो मुकम्मल तौर पर एक इंसान नहीं बन सकता। तो वेस्ट में आप देखें कि ये तो एक रिवायत है पूरी, और ये कि बच्चों को बचपन से ही रीडिंग की आदत डाली जाती है। हमारे यहाँ ये बहुत कम है, ये ना बहुत कम है। जैसे कि अगर आप रशिया में किसी भी बच्चे से पूछें कि भाई उनके बड़े राइटर्स कौन हैं, तो वो बताएंगे, वो फ़ौरन बता देंगे कि ये हमारे टॉल्स्टॉय है और दोस्तोयेव्स्की है और मैक्सिम गोर्की है, वो सब बता देंगे। इसी तरह से अगर आप वेस्ट में भी पूछें तो ये बच्चों को पता होता है। और ज़ाहिर है वहाँ लिटरेसी का रेट भी इतना ज़्यादा है। अब हम तो बहुत ही पीछे हैं एक लिहाज से उन सब से कि हमारे यहाँ जो लोग, एक तो हमारे यहाँ इतने सारे बच्चे स्कूल से बाहर हैं, वो जा ही नहीं रहे हैं स्कूल, तो वो पढ़ेंगे क्या और बोलेंगे क्या। ज़ाहिर है उनको तो बाहर जो है उन पर जुल्म सितम हो रहा है, उनको का एब्यूज़ किया जा रहा है। ये खुद ही एब्यूज़ है कि वो उससे बाहर हैं, तालीम से दूर है, तालीम से दूर है, तालीम से महरूम है, दूर क्या है, महरूम जी जी। और उसके साथ साथ उन पर मज़ीद मज़ालिम भी होते हैं। बेसिकली वो भीख मांग रहे हैं या चाइल्ड लेबर में मसरूफ़ हैं, तो हमने उनको इस तरह से छोड़ रखा है। उसके बाद जो लोग जाते हैं वो भी एक तरह से इतने जो हमारा करिकुलम वगैरह है उसमें अदब का शौक़ उनमें ज़्यादा पैदा नहीं किया जा सका। तो मैं बहुत ज़्यादा पॉजिटिव बातें तो नहीं कहूँगी लेकिन इसके बारे में कि अदब हमारे यहाँ कितना पढ़ाया जा रहा है, लेकिन अदब, फ़लसफ़ा, तारीख़, ये चीज़ें थी जो हमारे यहाँ मतलब पूरी दुनिया में एक तरह से काफ़ी अरसे से इनको नेगलेक्ट किया जा रहा था। मतलब मैं कहूँगी पिछले 30 साल से। उससे पहले ऐसा नहीं था। उससे पहले मतलब वेस्ट में तो हमेशा से इस बात को की अहमियत दी गई कि अदब कितना ज़रूरी है। लेकिन कुछ अरसे से ऐसा हो गया था कि फोकस सारा जो था वो बिज़नेस स्टडीज़, साइंस और इन चीज़ों पर चला गया था। तो अब जो है वो एक तरह से रिवाइवल हो रहा है दुनिया में। दुनिया को एहसास हो रहा है कि जो हमारे जैसे कि एनवायरनमेंट के हमारे मसाइल हैं ये कैसे पैदा हो रहे हैं, कि कैपिटलिज्म हमारे साथ क्या कर रहा है। और कम से कम जो लोग पढ़ रहे हैं उनको वाकिफ़ होना चाहिए कि फ़लसफ़े से, तारीख़ से और अदब से, ये सारी चीज़ें। तो पाकिस्तान में भी थोड़ा बहुत यूनिवर्सिटियों की सतह पर या कॉलेजों की सतह पर इसमें थोड़ा सा काम हो रहा है। जैसे कि मैं हबीब यूनिवर्सिटी में पढ़ाती हूँ, तो वहाँ पर उर्दू का कोर्स सबके लिए लाजमी है, एक फ़लसफ़े का कोर्स सबके लिए लाजमी है, चाहे वो इंजीनियरिंग पढ़ रहे हैं या कंप्यूटर साइंस, फ़िलासफ़ी और लिटरेचर इन
اردو یہ لازمی آپ ہاں پڑھاتی اردو ہیں؟ ادب یہ اور کمپلسری انگریزی ادب تو کورسز ہوتا ہیں ہی ہے، ان میں؟ یہ کمپلسری کورسز اوکے، ہیں زبردست. جیسے اور کافی یونیورسٹیز میں کراچی میں جیسے انگلش ڈپارٹمنٹس کھل گئے ہیں اور انگلش ادب پڑھایا جا رہا ہے. اردو ادب پہ ابھی بھی فوکس نہیں ہے پرائیویٹ سیکٹر میں. اور بس تھوڑا بہت نظر آتا ہے ہمیں کہ شاید امپروومنٹ کی طرف ہم جا رہے ہیں اور یہ سینس ہمارے اندر پیدا ہو رہا ہے کہ بچوں کو ادب پڑھانا کتنا ضروری ہے. دوسری طرف یہ سوشل میڈیا ہے پورا، جی ہاں جو بالکل. سوشل میڈیا اس اثر کو ڈائلیوٹ بھی کر رہا ہے ایک طرح سے. مطلب فوری ایک ادب کا اثر وہ چاہتے ہیں اور شہرت چاہنے کی خواہش جو ہے اور شہرت کے میز وہ سمجھتے ہیں کہ ان کو حاصل ہو گئے ہیں، تو اس میں وہ غلط سلط شاعری اور وہ سب بھی چل رہا ڈسٹریکشنز ہے. بھی بہت ساری آ گئی ہیں. بہترین، بہت زبردست ऐं ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं पे कयूं. ऐं तनवीर अंजुम साहब उन्हनि सां न वधीक बहितर तरीक़े सां ॻाल्हाईंदासीं. पर जिते अदब जी ॻाल्हि कईसीं ऐं औरत जी बहादुरीअ जी ॻाल्हि कईसीं त उते औरत सहमियल बि आहे. उनखे हिकिड़ो क़िस्म जो ख़ौफ़ आहे पंहिंजे अंदरि असांजी सोसाइटीअ में. त औरतुनि जा कहिड़ा ख़ौफ़ आहिनि ऐं इन करे इन हवाले सां मां तस्नीम मैम सां पुछंदसि त समाज में जेके औरत जा ख़ौफ़ था थियनि त उहे उन्हनि खे तव्हां कीअं था ॾिसो, कहिड़ा ख़ौफ़ था थियनि, अहिड़ी कहिड़ी वजह आहे या कहिड़ी ॻाल्हि आहे और कहिड़ो रीज़न आहे जेको औरत खे अञा बि रोकियूं वेठो आहे? तव्हां छो त ज़ाहिर आहे तव्हां पंहिंजो एक्सपीरियंस आहे, तव्हां उन मां ॿुधाईंदा. तव्हां रिटायर्ड जज रही चुका आहियो ऐं अॼु बि तव्हां प्रैक्टिस कयो था, त तव्हां जहिड़ो समाज जी औरत खे वेझड़ाइप सां ॾिसो था ऐं उन्हनि सां इंटरेक्ट कयो था, मां सम्झां थी तव्हां ॿुधाए था सघो इन हवाले सां. औरत जो समाजी ख़ौफ़ घणो इन करे थींदो आहे त ॿाहिरि निकिरंदी आहे जॾहिं त माण्हू उन्हनि खे ॾिसंदा आहिनि त दर खां निकिरे त कुझु न कुझु एतिरा केसिस थी विया आहिनि त हाणे औरत निकिरी नथी सघे. छो त कराचीअ में त घणो क्रिमिनल हो स्ट्रीट क्राइम थियनि था. स्ट्रीट क्राइम में मोबाइल खसनि था, पोइ हुनखे मारे था छॾनि. पोइ हे ख़ौफ़ वधीक ख़ौफ़ आहे न. जवान पुट खे मारे छॾनि त माउ पीउ छा कनि? माउ पीउ हुनखे पालनि पोसनि, पोइ उन खां पोइ हुनखे ॿाहिरि कढनि त उहो डकैत अची हुनखे मारे छॾनि. मारे छॾनि त हुनजी फैमिली सफ़र थींदी न. सिक्योर न आहे न. जॾहिं सिक्योरिटी न आहे त पोइ इहो ख़ौफ़ ई आहे न, ॿियो छा आहे? माउ पंहिंजे पुट खे ख़ौफ़ जे करे नथी कढे, धीअ खे ख़ौफ़ जे लाइ नथी कढे, पाण ख़ौफ़ जे लाइ नथी वञे ॿाहिरि. छो त सेफ्टी न आहे. ऐं हुकूमत हिन में छा थी करे? हुकूमत कुझु करे त पोइ थिए न. त स्ट्रीट क्राइम वधीक वञनि था. ऐं पुलिस जेके FIR कटंदी आहे हुन में लिकोनास एतिरा थींदा आहिनि त उते कोर्ट में अची उहो निकिरी अक्यूट थी वेंदा आहिनि. त हिन में जुडिशरी जो बि क़सूर न आहे. लिकोनास हूंदा आहिनि. असांजो जेसि ताईं पुलिस ठीकु न थींदी तेसि ताईं असांजो ख़ौफ़ काइमु रहंदो. हा, इहे ज़बरदस्त तव्हां इहे ॻाल्हियूं इंडिकेट करायूं आहिनि. ऐं ज़ाहिर आहे असांजे मुल्क में अञा इहे शयूं आहिनि जिन ते अञा बहितरी जी ज़ाहिर आहे गुंजाइश आहे, ज़रूरत बि आहे इन शइ जी. पर औरत जो जेको मां सम्झंदी आहियां साइकोलॉजिकली नशो नुमा जेका थिए थी, उन में उनखे जेके अक्सर इनसिक्योरिटीज़ हूंदियूं आहिनि उहे घर में ई हूंदियूं आहिनि. उन्हनि शयुनि खे तव्हां कीअं था ॾिसो त उहे कहिड़ियूं आहिनि ऐं उन्हनि सां कीअं डील करणु घुरिजे? ॻोठनि में जेके मायूं हूंदियूं आहिनि उहो त सिर्फ़ु घर जो कमु कंदियूं आहिनि न. घर जो कमु करे ऐं ॿाहिरि त निकिरंदियूं न आहिनि. त हुनखे ख़ौफ़ ई हूंदो न ॿाहिरि निकिरण जो, छो त घर में ई कमु कंदियूं आहिनि. ऐं मुड़ुसु ईंदो आहे त बसि हबड़ दबड़ ईअं मानी छो न पची आहे, हे न पची आहे, बसि इहो ई हुननि खे ॾिसण में ईंदो आहे. ॿियो कुझु हुनखे ॾिसण में ई न ईंदो आहे. त छा अॻिते वधंदियूं? एजुकेशन आहे ई कोन. ऐं इंटीरियर में त बिल्कुलु एजुकेशन न आहे. माई बिल्कुलु कैदी वांगुरु घर में थी रहे. जे एजुकेशन न हूंदी त पोइ मायूं कीअं ॿाहिरि निकिरंदियूं? कीअं ख़ौफ़? एजुकेशन न हूंदी त वाक़ई में मायूं कीअं ॿाहिरि निकिरंदियूं, कीअं बेख़ौफ़ रहंदियूं ऐं पंहिंजे ख़ौफ़ सां, पंहिंजी इनसिक्योरिटीअ सां जेका जंग आहे उनखे विढ़ण जे लाइ बि हिमत खपंदी आहे. गुरबत अहिड़ी आहे त माण्हू अफोर्ड नथा करे सघनि. लेबर चाइल्ड आहे. हाणे हुनजे ॿार जी पढ़ण जी उमिरि आहे, हुनखे लेबर था कराइनि. हो हुते लेबर में छा सिखंदा? इहे ई चोरी डकैती सिखंदा. हा बिल्कुलु ईअं ई आहे. त एजुकेशन आहे कोन. जीअं माहौल हूंदो ॿार त उहो ई खणंदो न. जेसि ताईं हुनखे एजुकेशन जो माहौल न मिलंदो, पढ़ाई न थींदी त पोइ उहो कीअं कंदो? हुनजो ब्रॉटअप ई न थींदो त पोइ कीअं कंदो?
बिल्कुल सही। अनम असा संगत मौजूद है। अनम, आप बताएं कि ये जिस तरीके से ये सारी इनसिक्योरिटीज़ पे बात हो रही है, औरत के खौफ की बात हो रही है, आप भी केसेस देखती हैं, आप भी कंसल्ट करती हैं, तो किस तरीके के केसेस ज़्यादातर आपके पास आते हैं? औरतों के सबसे ज़्यादा कौन से मसाइल हैं हमारी सोसाइटी में? सबसे पहले बहुत बहुत शुक्रिया आपने अपने प्रोग्राम में मुझे इनवाइट किया। देखिए, जितना मेरा एक्सपीरियंस सो फार अभी गुजरा है उसमें मैं ये देखती हूँ कि औरत इनसिक्योरिटी फील इसलिए करती क्योंकि वो डिपेंडेंट है अपने हस्बैंड पे, अपने माँ बाप पे। तो जब तक वो इंडिपेंडेंसी पे नहीं आएगी तब तक वो कॉन्फिडेंस बहाल नहीं होगा, और जब कॉन्फिडेंस बहाल नहीं होगा तो उसका वो जो सेंस ऑफ थिंकिंग है, जो ब्रॉड माइंड थिंकिंग होता है, वो डेवलप नहीं होगा, और वो अपनी उसी चार दीवारी में जो है वो रुलती चली जाएगी, पिसती चली जाएगी। क्योंकि देखें, हाउसवाइफ्स जो हैं वो घर ज़रूर संभालें, मगर उसके साथ अब मेंटल हेल्थ बहुत इम्पॉर्टेंट है। बहुत ज़्यादा। बाहर जाएं, सोशलाइज करें, कोई इंटरेस्ट आपको है, जिस तरह मैं आपको एक छोटा सा एग्जांपल देती हूँ कि एक फैमिली थी जिसका डिस्प्यूट चल रहा था, तो उनकी डाइवोर्स हो गई। अब डाइवोर्स के बाद वो बंदी इतनी डीमोरलाइज हो गई कि उसने कहा कि लाइफ ख़त्म हो गई है। मतलब जैसे आपने शो के बहुत स्टार्ट में ये बात मैंने सुनी, आपने ये कहा कि एक्सपेक्टेशन। जी। अब हमारी सोसाइटी से क्या एक्सपेक्टेशन है? हमारी सोसाइटी हमें लिफ्ट अप करने में हेल्प करे, उस औरत के लिए जो एक तलाक याफ्ता है उसको मोटिवेट करे कि भाई लाइफ ख़त्म नहीं हुई है, आप जा सकती हैं, आप अपना हुनर शो करें, इंटरेस्ट डेवलप करें, और हमें उसे कॉन्फिडेंस देना बहुत ज़रूरी है कि माशरा आपको खाएगा नहीं, आपको काम करना है, चाहे आपका बेकिंग में हो, चाहे आपका कोई बिजनेस कुछ भी हो, आपको करना है। क्योंकि औरत की ये जो सोच है कि मर्द आगे कर सकता है, मैं नहीं कर सकती, इस चीज़ को ख़त्म करना है। और आपका ये जो कैंपिंग वुमेंस की चल रही है उसमें भी हम यही चीज़ की अवेयरनेस देना चाह रहे हैं कि औरत और मर्द दोनों एक ही पहिया है गाड़ी का, जो कि ऑब्वियसली साथ चलना है। जी। औरत किसी भी मरहले में कम नहीं है, औरत सब कुछ कर सकती है, जस्ट के मोटिवेट हो कि वो कर सकती है, और दुनिया में कोई भी चीज़ इम्पॉसिबल नहीं है। इम्पॉसिबल नहीं। बिल्कुल। बिल्कुल बिल्कुल ऐसी बात है। और जीअं त अॼुकल्ह जे हवाले सां जेके मां ॻाल्हि कयां पई, जीअं मां ॾेखारियो आहे, त हाणे त इहो साबित बि थी चुको आहे त औरत वाकई में घणो कुझु करे सघे थी, ऐं जॾहिं करण ते अचे त का बि शइ नामुमकिन आहे। ऐं जॾहिं बि इन्हनि शयुनि जूं ॻाल्हियूं कजनि थियूं न, तालीम जी, अदब जी ऐं अवेयरनेस जी, एक्टिविज़म जी, त पोइ हीअ सभु ॻाल्हियूं सिर्फ़ु औरत खे एम्पावर करण जे लाइ आहिनि, त तव्हांखे एम्पावर थियणो आहे। तो इन हवाले सां ॻाल्हि ॿोल जारी रहंदी, पर वक़्तु थियो आहे नंढड़ी साहीअ जो। साही वठूं था नाज़रीन, साही खां पोइ वरी जॉइन कजो असांखे। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन कचहरी जारी आहे। ॾाढियूं बहितरीन असां वटि औरतूं मौजूदु आहिनि, ऐं उहे पंहिंजो कमु अलॻि अलॻि फील्ड में पंहिंजो पाण मंझराए वेठियूं आहिनि, ऐं हीअ सभु जेके कोशिशूं काविशूं आहिनि, हे सभु इन करे आहिनि त असांजे ॾिसंदड़नि खे इंस्पिरेशन मिले, उत्साह मिले, इंफॉर्मेशन मिले, शऊर में इज़ाफ़ो थिए उन्हनि जे बि ऐं असांजे पंहिंजे बि। छो त चइबो आहे न, हर शख़्स कहाणी आहे। जेॾो थी सघे तव्हां घणनि माण्हुनि सां मिलंदा, अलॻि अलॻि माण्हुनि सां मिलंदा, ऐं उन्हनि मां अगरि के अदीब आहिनि, प्रोफेसर्स आहिनि, फिलोसफर्स आहिनि, ऐं उन्हनि सां जॾहिं तव्हां वेही ॻाल्हायो था त ईअं थो लॻे ॼणो तव्हां को हिकिड़ो किताबु आहे पढ़ी वरितो आहे, ऐं इंफॉर्मेशन जो हिकिड़ो समुंड आहे जेको तमामु वॾो आहे, पर उन में तव्हां उन थोरी घणी तव्हांखे ॼाण मिली वई आहे। सो असांजी बि इहा कोशिशि हूंदी आहे त तव्हांखे थोरो घणो जेतिरो थी सघे असां ॼाण जेको आहे ॾींदा रहूं, ऐं इंफॉर्मेशन में इज़ाफ़ो थींदो रहे तव्हांजो। मैम, तव्हां ॻाल्हायो पिया जॾहिं तव्हां डिस्कस कयो त वैफ जे हवाले सां, तव्हां चयो वैफ में भला तव्हांजो कीअं आहे, उते मतिलबु तव्हां कीअं पंहिंजो पाण कंट्रीब्यूट कयो था? छा मंथली कुझु एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि, या वीकली हूंदियूं आहिनि, या के इशूज़ जॾहिं थींदा आहिनि त उन इशू खे इंडिकेट करे तव्हां को कुझु कंदा आहियो? छा तव्हांजूं एक्टिविटीज़? बाक़ी मां इन जवाबु ॾियण खां पहिरियों थोरो जेका तव्हांजी पहिरें हले पई डिस्कशन उन जे मां ज़रूरु ज़रूरु, हा बिल्कुलु। त एजुकेशन औरतुनि जे लाइ इलाही ज़रूरी आहे, यकीनन, बिल्कुलु। पर तालीम कहिड़ी? उहा तालीम जेकी जंहिंमें असां इहो पढ़ंदा आहियूं, मुंहिंजा मिठड़ा मोर अदा तो तां घोरी, जंहिंमें ख़ुदि जिनसी तहसुब हूंदो आहे, छा उहा तालीम असांखे शौक़ु ॾींदी आहे? उहा असांखे डिग्री त ॾींदी आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त ख़ुदि तालीम जो मयार असां वटि अहिड़े क़िस्म जो आहे, ऐं उन खां पोइ बि उहा हिकिड़ो निसाब सही न आहे, उन खां पोइ पढ़ाईअ जा तरीक़ा सही न आहिनि, स्कूलनि जो जेको मयार घटि थियो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त उन में
मुख़्तारा माई, जिंदू माई जिंदू, वीरू कोल्हण, इहे खोड़ सारी माई जोरी, इहे पढ़ियल लिखियल मायूं कोन हुयूं, पर उन्हनि एतिरो वॾो पंहिंजे ज़िंदगीअ में स्टैंड वरितो ऐं उहे पंहिंजे हक़ जे लाइ उन्हनि जिदोजहद करे ऐं मिसाल क़ाइमु कयो। त इन जो तालिक़ शऊर सां बि आहे ऐं शऊर जो तालिक़ इंसान जी तजुर्बे सां बि आहे। सो मां तालीम खे रद्द नथी कयां, पर इहो बि आहे। हा, वैफ जे लाइ वैफ ज़िया जे दौर में जॾहिं एतिरा सारा कानून पास थिया हुआ ऐं फ़हमीदा अल्लाह बख़्श ऐं सफ़िया बीबी जेका नाबीन हुई, उन ते उनखे हिकिड़े सफ़िया बीबीअ खे हिकिड़े पीउ ऐं पुटु रेप कयो हो ऐं उन जे लाइ जेको जज ऐं जेका जूरी वेठी त उन्हनि फ़ैसिलो इहो कयो त छाकाणि त हीअ शायदि पेश नथी करे सघे, इन जे करे उनखे ई कोड़नि जी सज़ा ॿुधाई। फ़हमीदा अल्लाह बख़्श जो इहो थियो त उन्हनि पंहिंजी मर्ज़ीअ सां शादी कई, त उन्हनि चयो त वलीअ जो कानून वलीअ जो हुअणु ज़रूरी आहे। त औरतूं मैदान ते निकिरी आयूं हुयूं ऐं उन्हनि खे डंडा लॻा हुआ ऐं उन सां गॾु सभिनी जेके साञा बंद मर्द बि हुआ उन्हनि बि साथ ॾिनो हो, पर औरतुनि जी जेका आहे सा अॻुवाणी हुई। ऐं उन खां पोइ सभु औरतूं मिलियूं ऐं उन्हनि सोचियो त असां हिकिड़ो पंहिंजो प्लेटफॉर्म ठाहियूं जेको वुमेन एक्शन फोरम ठहियो। हिन जा चैप्टर हूंदा आहिनि, पहिरें 4 चैप्टर हूंदा हुआ, हाणे 6 आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में उन्हनि जा चैप्टर आहिनि। हर चैप्टर जेको हूंदो आहे उहो आज़ादु हूंदो आहे, आज़ादाना तौर ते कमु कंदो आहे ऐं असांजूं हफ़्तेवार गॾिजाणियूं थींदियूं आहिनि ऐं इन सां पहिरें ज़माने सां गॾु गॾु असांजूं तरजीह बदिलजनि बि थियूं। अॻे असांजो डायरेक्ट सिर्फ़ु स्टेट सां हूंदो हो टकर, हाणे असांजो समाज सां पंहिंजे घरनि जे अंदरि पिदरशाहीअ सां असांजो टकर आहे। सही। इन करे स्टेट सां टकर खाइणु वरी बि आसानु आहे, ॿाहिरि रस्तनि ते निकितो, पर ख़ुदि पंहिंजी जेको पंहिंजे इर्द गिर्द जेका पिदरशाहीअ जी दीवार आहे उन सां औरतूं कीअं थियूं विढ़नि ऐं कीअं थियूं कनि, त उन सॼी शइ जे लाइ असां कंदा आहियूं। असां काफ़ी माण्हुनि जी क़ानूनी ऐं मुख़्तलिफ़ मदद बि कंदा आहियूं, पर उन खां सवाइ असांजो वधीक कमु जेको आहे उहो लॉबी करणु आहे। असां असेंबली जे मेंबर सां मिलंदा आहियूं, वकीलनि सां मिलंदा आहियूं ऐं इन खां सवाइ उन शऊर ॾियण जे लाइ लेक्चर कराईंदा आहियूं ऐं इन खां सवाइ मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते वञी असां पंहिंजी स्टडी कंदा आहियूं ख़ुदि, जीअं क़बाइली जहिड़नि ते इन्हनि मुख़्तलिफ़ उन सॼी शइ जो शऊर ॾींदा आहियूं। ऐं इन तरह सां वेफ जी मदद सां ई हिते जेको दारुल अमान खे शेल्टर होम में पनाह में मदद तव्हां कीअं ॾींदा आहियो? तव्हांखे छा का फाइनेंशियली कोई इदारो वेफ जेका आहे उहा कॾहिं बि कंहिंखां बि मदद, उहा इन मौक़िफ़ ते जुड़ी आहे त उहा कॾहिं बि कंहिंखां बि मदद कान वठंदी आहे ऐं फंड न वठंदी आहे। मदद सिर्फ़ु वठंदी आहे ईअं जेके असांजा हम ख़्याल माण्हू आहिनि। मसलन असांखे जेकॾहिं उहे हम ख़्याल माण्हू जेके औरत दुश्मनीअ में कॾहिं इन्वॉल्व न रहिया आहिनि, त उहा असां उन खां पंहिंजे दोस्तनि खां त मदद वठी सघूं था। बाक़ी सभु असां पाण पंहिंजी मदद पाण जे बुनियाद ते कंदा आहियूं। ऐं जॾहिं उहो केस वकीलनि वटि हूंदो आहे त वकील असांखे उन फ़ी में तावन कंदा आहिनि, न त असां उनजी इन तरह सां पंहिंजे हम ख़्याल माण्हुनि खां पैसा वठी उनजी फ़ी भरींदा आहियूं ऐं उनजे हवाले खां कंदा आहियूं। ऐं इन तरह सां असां पनाह इदारो जोड़ियो, असां मतिलबु मुख़्तलिफ़ जेके बि हिते थिया आहिनि असां उन्हनि सभिनी सां ताउन कंदे ऐं अॻियां वधिया आहियूं। ऐं हैदराबाद वेफ औरत मार्च करे पई ऐं कराची वेफ जेका आहे असां हिते औरत मार्च सां गॾु त हूंदी आहे, पर उहा पाण उनजी इंतिज़ाम में शामिलु कोन्हे। त इन तरह सां हीअ एतिरनि सालनि खां मुसलसल एक्टिव आहे। उन खां पोइ असांजूं 2 सालनि 3 सालनि में या साल में सभिनी चैप्टर्स जी गॾियल हिकिड़ी गॾिजाणी थींदी आहे, जंहिंमें असां गॾिजंदा आहियूं ऐं असां ॿुधाईंदा आहियूं पंहिंजी कारकर्दगी। हा, ज़रूरी न आहे साल में 2 साल बि थी वेंदा आहिनि, पर पोइ उन में असां सभु पंहिंजे पंहिंजे चैप्टर जी रिपोर्ट पेश कंदा आहियूं ऐं असांखे अॻियां कहिड़ो कमु करणा आहिनि उन जे बारे में असां लाइ अमल जोड़ींदा आहियूं। ऐं हाणे असां वटि इलाही नौजवान छोकिरियूं बि अचनि पियूं। बहितरीनु ज़बरदस्त आहे, इहा त ॾाढी सुठी आहे। असल में छा आहे त कुझु करण जो जेको जज़्बो आहे न उहो हुजणु लाज़मी आहे कंहिं न कंहिं तरीक़े सां, पोइ जंहिंखां जीअं पुॼे उनखे उहो करणु घुरिजे। ऐं तनवीर मैम, आपसे मैं पूछना चाहूँगी कि जब आप ये इस तरह की एक्टिविटीज़ देखती हैं, ये जैसे मैम ने जिक्र किया कि औरत मार्च की एक अलग से एक अब एक्टिविटी है, ज़ाहिर है उसमें आती हैं औरतें, उनका पार्टिसिपेट करना, तो इन सब का समाज पे असर आप कैसे देख रही हैं? क्या औरत की नशोनुमा वाकई में इन सब एक्टिविटीज़ से हो रही है या
اس کا اثر کیا ہے عورت کے مائنڈ پر؟ یقیناً اس کا بہت گہرا اثر ہے. میں یہ سمجھتی ہوں کہ رفتہ رفتہ یہ فیمنزم کوئی ایک دن میں تو نہیں ہو گیا, اور بہت سے لوگ اس کو یہ سمجھتے ہیں جیسے کہ یہ ویسٹ سے کوئی امپورٹڈ قسم کی چیز ہے, اور ہمیشہ مطلب یہ نہیں دیکھتے کہ بھائی کیمسٹری بھی امپورٹڈ ہے ہماری, اور فزکس بھی ہے, اور بزنس اسٹڈیز بھی ہیں, سب ہم فورن بکس ہر جگہ پڑھتے رہتے ہیں. تو لیکن فیمنزم کو خصوصی طور پہ کہا جاتا ہے کہ یہ تو مغربی عورتوں سے متاثر ہیں یہ لوگ, اس لیے یہ اس طرح کی باتیں کرتی ہیں. حالانکہ ظاہر مغرب کا فیمنزم اور طرح کا ہے, ہمارا اور طرح کا ہے. ہر جگہ اب تو جو بات ہو رہی ہے فیمنزم کی, بہت ساری تحریکیں رہی ہیں. پہلے وہ ایک اصلاحی تحریک تھی, ریڈیکل تحریک بنی. اب آج کل جو زور ہے وہ اسی پر ہے کہ انٹرسیکشنالٹی, یعنی فرق کیا ہے. ایک یعنی پہلے ہم کہہ سکتے تھے کہ ایک طرح کی اس میں غلبہ تھا کہ جو ویسٹرن فیمنزم ہے اس کا, لیکن اب جو ہے وہ تو لوکل مسائل کو دیکھنا, اور جس طرح سے عورتوں کے لیے کسی ایک خاص علاقے میں جو ایشوز جو ہیں وہ بہتر ہو سکتے ہیں, یعنی تھنک گلوبلی ایکٹ لوکلی, یہ ایک نعرہ ہے جو لگایا جاتا ہے. اور ہر جگہ یہ بات ہے کہ اس میں کوئی چیز جو ہے وہ غیر سیاسی نہیں ہے, کہ عورتوں کی جو صورتحال ہے اس کو چیلنج کرنے میں کوئی چیز غیر سیاسی نہیں ہے. اب گھر میں کوئی عورت بیٹھی ہوئی ہے اور اس کے جو مسائل ہیں وہ بھی ایک اتنے ہی سیاسی مسائل ہیں جتنے کہ باہر جو کام کر رہی ہیں اور ہراس ہو رہی ہے, یا جس کو تنخواہ کم مل رہی ہے, وہ مسائل بھی سب سیاسی مسائل ہیں, سب کو حل کرنا ہے. اور اس کا یہ شعور کے بغیر یہ کیسے ہو سکتا ہے؟ اور یہ شعور پیدا کرنے میں ویف جیسے ایک آرگنائزیشن تھی, اور دوسری آرگنائزیشنز جو یہاں پہ کام کرتی رہی ہیں, این جی اوز, اور جو یونیورسٹیز میں ڈپارٹمنٹس بنے ہیں, جینڈر اسٹڈیز کے ڈپارٹمنٹس, ویمن اسٹڈیز کے ڈپارٹمنٹس, کراچی یونیورسٹی میں بھی بنا, اور بھی اس پر بہت زیادہ. اب تو اتنی لڑکیاں اب تو باہر سے پڑھ کے یہاں آ رہی ہیں, بہت آ رہی ہیں. جس زمانے میں پی ایچ ڈی کرنے گئی تھی 85 میں گئی تھی میں, اس زمانے میں تو کسی ایک لڑکی کا بھی نام و نشان نہیں تھا وہاں پر. 85 to 91 میں نے 6 سال وہاں پہ گزارے اور بہت کچھ سیکھا, اور فیمنزم پہ خاص طور پر مطلب بہت کورسز لینا, پڑھنا, اور پھر واپس آ کر پڑھانا اس کو. تو یہ ہمارا ایکٹیویزم جو ہے وہ اس طرح کا رہا ہے. تو اگر یہ سب کچھ نہ ہوتا تو کوئی شعور نہیں تھا. آج آپ یہاں بیٹھی ہیں, میں یہاں بیٹھے ہوئے, ہم لوگ بیٹھے ہیں, اور یہاں لائرز ہیں, اور وہ پہلے تو بات بھی نہیں ہوتی تھی, ان ایشوز پہ بات کرنا بھی ایک بہت بڑا مسئلہ ہوتا تھا, بہت بڑا مسئلہ ہوتا تھا. اور اب دیکھیں کہ لڑکیاں جو ہیں وہ سپر سیڈ کر رہی ہیں ایک طرح سے. بالکل کر رہی ہیں, اور مردوں کے لیے کوٹا رکھنے چاہیے اب. جیسے پہلے جو تھا نا میڈیکل کالج میں, جب ہم نے انٹر کیا تھا, اس وقت میڈیکل کالج میں عورتوں کے لیے, لڑکیوں کے لیے کوٹا. اصل میں بات یہ, جب اتنا عرصہ مرد حضرات, جب میل ڈومیننٹ سوسائٹی تھی اور مرد لیڈ کرتا تھا, تو عورتیں بھی صحیح ہے سمجھ جاتی تھی. اب تھوڑا بہت جب عورت نے نکلنا شروع کر لیا ہے تو انسیکیورٹی کا ایلیمنٹ جو ہے وہ مرد میں بہت زیادہ, جس کی وجہ سے آپ دیکھیں کہ یہ وائلنس جو ہے بڑھ رہا ہے جی, اور زیادہ, اور اس کے سائیڈ افیکٹس ہے اس کے خلاف وہ کافی بڑھ رہی ہے. مطلب ایک طرف مطلب بہت سارے مرد جو ہیں وہ ٹھیک بھی ہو رہے ہیں, لیکن دوسری طرف کیروکاری کے واقعات اور اس طرح کے یہ بڑھ بھی رہے ہیں, وائلنس بھی. کیونکہ وہ دیکھتے ہیں کہ عورت جب آزاد ہے تو یہ اس کے اندر بھی وہی صلاحیتیں ہیں جو ان کے اندر ہیں, کوئی فرق نہیں ہے ان کی صلاحیتوں میں. اگر اس کو بھی اسی طرح سے ایکسپوجر ملے گا, تعلیم ملے گی. تو آج کل اب دیکھیں, اب جیسے ہمارے میڈیکل کالجز ہیں یا انجینئرنگ کالجز ہیں, اس زمانے میں 3 لڑکیاں ہوتی تھیں پورے کلاس میں انجینئرنگ میں, جو 300 اسٹوڈنٹس ہیں ان میں 3 لڑکیاں ہیں. اب 3 لڑکے ہوتے ہیں, بچیاں ہوتی ہیں. نہیں یونیورسٹی میں, یہ میں سیریسلی بتا رہی ہوں, یونیورسٹی میں آپ جائیں کسی بھی کلاس میں, آپ چاہے مائکرو بایولوجی کی کلاس لے لیں, فارمیسی کی لے لیں, آپ ایون ہمارے یہاں لڑکیوں کی تعداد زیادہ ہوتی ہے یونیورسٹیز میں, 90% اور یا 80% تو کہا ہی جا سکتا ہے. کراچی یونیورسٹی میں لڑکیاں ہیں, اور سوشل سائنسز میں زیادہ تر لڑکیاں پڑھ رہی ہیں اس کو, اور مرد سمجھتے ہیں کہ یہ لڑکیوں کا علاقہ ہے. تو یہ ہے کہ لڑکیاں باہر بھی جا رہی ہیں, وہاں سے پڑھ کر آ رہی ہیں, وہاں سے پڑھ کر مطلب
मिसालें हमारे सामने बिल्कुल इतनी ऐसा सारी ही। मौजूद हैं बिल्कुल और ये मिसालें ऐसी हैं जैसे कि मतलब हम लोगों ने उनको आपने कायम तो किया बिल्कुल है, देखा है, और कायम आप तो किया है। पढ़ाती भी हैं ना, आपके तो अपने स्टूडेंट्स भी हैं, आपकी डायरेक्ट इंटरेक्शन हमारी यंग जनरेशन के साथ है, तो क्या देखती हैं, क्या उनमें है वो जोश और वो चीज़ और वो अपने अपना एतमाद जो आपने अपनी जवानी का बताया कि आप उस दौर में भी जा चुके हैं, क्या अब है उस औरत में, आज की औरत में वो एतमाद? नहीं, आप तो एतमाद ज़ाहिर है बहुत बड़ा है, बहुत ज़्यादा है, बढ़ गया है। वो आराम से, अगरचे कि हमारी सड़कें अभी भी महफूज नहीं है, हमारे घर भी महफूज नहीं है मेरा बिल्कुल ख्याल है। वहाँ भी ऐसा ही है, जैसे तुमने कहा बिल्कुल था ऐसा ही है। शुरू में, तो वो है गैर इनसिक्योरिटी है औरतों के लिए, लेकिन इसके बावजूद मतलब एतमाद तो बड़ा है। और हम ये देख सकते हैं तो अब 8 मार्च के जो नारे हैं ना, वो सब जानते हैं उस पर कितना रिएक्शन हुआ, कि क्यों हुआ वो रिएक्शन। अगर हम कहते हैं कि भाई खाना खुद गर्म कर लो, तो इस पे इतना रिएक्शन क्यों रिएक्शन होता है? मेरा जैसे मेरी बिल्कुल, मर्जी वो कहते हैं ना जैसे कि हर एक्शन का रिएक्शन होता है, तो इसलिए खैर बहरहाल इस पे बात लड़कियां थी ना ज़्यादातर, वो थे वो खासी उनमें से मतलब हबीब यूनिवर्सिटी की लड़कियां और कराची की यूनिवर्सिटीज़ की वो लड़कियां थी जिन्होंने ये नारे बनाए थे। बिल्कुल हमारी लड़कियों ने बहुत बड़ा एक इनकलाब बर्पा किया है उन्होंने लोगों की सोच में, और चैलेंज कर दिया है ना सारे ख्यालात को। बिल्कुल। अच्छा, जब हम क्रिएटिविटी की बात करते हैं ना हमारी औरतों के बारे में, जैसे मैम ने बताया कि बहुत कुछ, और ये आज की अपनी यंग जनरेशन की लड़कियां ही हैं जो इस तरह के नारे बना रही हैं, तो ज़ाहिर है उनकी सोच होती होगी तभी वो ये लिखती हैं, ये समझती हैं, और ज़ाहिर है आर्ट से रिलेटेड भी काफ़ी कुछ है। तो आर्ट के हवाले से आज हमारे पास बादल राई साहब मौजूद हैं और आज हमें मौसीकी सुनाएंगे। अभी क्या सुना रहे हैं आज हमें इस वक्त? कहिड़ो गानो था, कहिड़ो कलाम था, ॿुधायो? मौसीकी, थोड़ी मौसीकी थी वञे, छो त ॾाढो जेको ही माहौल आहे, ही थोरो असांजो जेको डिस्कशन्स आहिनि ॾाढियूं वरी पोइ भेनरूं अदीब टाइप जूं सभु वाह वाह गॾु वेठियूं आहिनि, हिकु नओं ख़्याल ऐं नई कंपोज़िशन। ॾिठे ॾींहं थिया ॾिठे ॾींहं थिया को ॼाणा कहिड़ा पिरी सह सिजूं लही वाझाई दे वियाम तिनरीअ साल थिया जिनरीअ साइट नसां हिकड़ी पुराणे काठ जे दर ते नओं तालो लॻायूं था। पुराणे काठ जे दर ते नओं तालो लॻायूं था। अव्हां खां पोइ बिछड़ण जी, अव्हां खां पोइ बिछड़ण जी वरी वरसी मल्हायूं था। पुराणे काठ जे दर ते नओं तालो लॻायूं था। अव्हां खां पोइ बिछड़ण जी वरी वरसी मल्हायूं था। पुराणे काठ जे दर ते नओं तालो लॻायूं था। ज़माने छा कयो आहे, ज़माने छा कयो आहे, ज़माननि खां नथो लिखिजे। ज़माने
वॾी मुंसिफ़ सचाई असां लिखो दिल जूं मदायूं था वॾी मुंसिफ़ सचाई असां लिखो दिल जूं मदायूं था अव्हां खां पोइ बिछड़ण जी वरी वरसी मनायूं था पुराणे काठ जे दर ते नओं तालो लॻायूं था असांजे दोस्तनि सां बि गुंजाए मोह छॾियो आहे तो असांजे दोस्तनि सां बि गुंजाए मोह छॾियो आहे तो असां तुंहिंजे समूरनि दुश्मननि सां भी निभायूं था असां तुंहिंजे समूरनि दुश्मननि सां भी निभायूं था अव्हां खां पोइ बिछड़ण जी वरी वरसी मनायूं था पुराणे काठ जे दर ते नओं तालो लॻायूं था जनी जे वेझड़ो आही किनिया गर्जियां आहिनि जनी जे वेझड़ो आही उन्हनि जो पाण ओ आकाश उन्हनि जो पाण ओ आकाश ॼाणो सभु मदायूं था अव्हां खां पोइ बिछड़ण जी वरी वरसी मनायूं था पुराणे काठ जे दर ते नओं तालो लॻायूं था नओं तालो लॻायूं था वाह 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 ज़बरदस्त बहतरीन पुराणे काठ जे दर ते नओं तालो लॻायूं था आपसे बिछड़ने की बरसी मनाते बहितरीन बहितरीन शाइरी आहे ॾाढो ज़बरदस्त कलाम हुयो पर नाज़रीन वक़्तु थियो आहे साईअ जो नंढड़ी साई वठूं था साई खां पोइ वरी हाज़िर थींदासीं ऐं बहितरीन कचहरी वरी जारी रखंदासीं किथे न वञिजो ॾिसंदा रहो सलाम सिंध 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 वेलकम बैक नाज़रीन ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन मौसीक़ी ॿुधी से आकाश आमिर साहब जी शाइरी हुई बादल राई साहब ॾाढो बहितरीन कलाम असांखे ॿुधायो ऐं जीअं त औरतुनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हली रही आहे त मां अनम खां पुछंदसि अनम आप बताएं कि जब आप अपना बताती हैं आपने मोस्टली आप जब इंटरेक्ट करती हैं तो ये वकालत का जो शोबा है वो बीइंग अ विमेन आप कैसे इसको देखती हैं क्या आपका अपना इंटरेस्ट था कि इस फील्ड में आके सर्व करना है क्योंकि ये जो बीइंग अ लॉयर और बीइंग एन एडवोकेट इसमें भी वही एक फैक्टर आ जाता है ना कि औरत को घर से बाहर का ज़्यादा काम होता है तो फिर घर में तो आपका नहीं होता होगा इतना बैठना तो ये सब कैसे मैनेज करती हैं और इस फील्ड को चूज़ कैसे किया आपने
वेल अल्लाह का शुक्र है कि मैं अपनी घर की चीज़ों को भी मेंटेन कर रही होती हूँ फ्लेक्सिबिलिटी औरत तो के साथ। मेंटेन कर लेती है, हाँ। मुझे उस बात पे तो यकीन है बिल्कुल। कि कितने भी हार्डल्स आ जाए मेंटेन वो कर लेती क्योंकि है, वो उसकी sense of responsibility है लेकिन जिसको लेना है। उसको सही तरीके से वो समझा नहीं जाता कि अगर भाई वकील बनोगी तो फिर तो घर रुल जाएगा। हमारी सोसाइटी के ये है कि अगर आपने मीडिया में काम करना है, अगर आपने वकील बनना है, अगर आपने किसी किसी भी occupation, कंपनी का कोई सीईओ exactly, या हाँ जी। बिजनेस मैनेजमेंट की तरफ अगर आप जा रही हैं तो इसका मतलब आप तो घर से बाहर रहेंगे, तो फिर घर तो आपका रुल जाएगा, बच्चे तो आपके रुल जाएंगे। जी जी, हमारा ये है ना, बिल्कुल एक ये है, अलमिया है बिल्कुल ये। सोसाइटी का कि देखिए ना, किसी भी ऑक्यूपेशन को आप ज्वाइन करें, किसी भी, जैसे वही जी, जी। आपकी वाली बात, हमें जितने ज़्यादा घंटे हम देते हैं किसी भी ऑक्यूपेशन को या रिलेशनशिप को, वो चीज़ बेहतर हो जाती है। बट एज बीइंग अ लेडी, एज बीइंग अ गर्ल, कोई भी इंसान को अपने बारे में भी तो सोचना चाहिए ना कि पहले वो खुद है, उसके बाद उसके सारे रिलेशनशिप हैं। वो माँ भी है, वो बेटी भी है, वो बहू भी है। थैंक यू सो मच फॉर सेइंग बिल्कुल दैट। बिल्कुल, ये बहुत जरूरी है कि आपको अपना भी ख्याल अपना भी रखना है, सोचना अपने चाहिए। ख्वाबों का भी सोचना है सेल्फ कि केयर आपने होना क्या करना चाहिए, है सेल्फ ग्रूमिंग होनी चाहिए। अगर आपको लगता है कि आप किसी शोबे में बहुत अच्छे तरीके से काम कर सकते हैं, चाहे वो डॉक्टर हो या लॉयर हो, तो आपको इस तरह से मैनेज करना चाहिए कि आप अपने शौक को भी परस्यू कर लें और साथ साथ आपकी फैमिली भी निगलेक्ट ना हो। क्योंकि अगर आप पूरा दिन आप उस घर में अपना काम कर रहे हैं, सब कुछ कर रहे हैं, तो कहीं ना कहीं वो ख्वाहिश तो मारी जा रही है कि हमें कुछ करना है, मुझे कुछ करना है। तो वो कब करना है? वो उसी वक्त करना है जब उसका टाइम है, और वो टाइम वही है जिस पे आप वो सोच रहे हैं। और बीइंग अ लॉयर, कभी ऐसा होता है कि कस्टमर आते कहते नहीं हमें तो मेल लॉयर से बात करनी है। बहुत ज्यादा डिस्क्रिमिनेशन तो हर जगह है। नहीं हमने आपको, हाँ, आपसे तो हमें मसला अपना बताना ही नहीं है। मैं नहीं बताऊंगी। नहीं, बहुत ज़्यादा होता है क्योंकि देखिए अब माशरा बदलता जा रहा है। जैसे बहुत अच्छी बात की थी इन्होंने कि स्टूडेंट्स जो हैं, अब औरतें जो गर्ल्स हैं, वो 80 to 90% अब नज़र आती हैं यूनिवर्सिटीज़ में, वो पढ़ती हैं, वो आगे बढ़ रही हैं। और देखिए सोशल मीडिया एक प्लेटफॉर्म है जो एक दूसरे को देख के मोटिवेशन जो है हासिल कर रहा है, और औरत बढ़ना चाहती है आगे। ये एक उसकी छोटी सी ख्वाहिश थी जो उसे आगे बढ़ना था, तो अब वो आगे बढ़ भी रही हैं और अपना रोल अदा कर रही हैं, और उसमें वो अपने आप में एक बहुत अच्छा मतलब कॉन्फिडेंस उनको मिलता है कि हम कुछ कर रहे हैं, माशरे को हम कुछ दे रहे हैं, हमारा कोई कंट्रीब्यूशन है इस एनवायरनमेंट में। क्योंकि देखिए अब लॉयर हो गया या डॉक्टर हो गया, आर्टिस्ट हो गया, कोई भी हो गया, बट ये कि जब आप मेरे प्रोफेशन की बात करें तो मेरे प्रोफेशन में मेजॉरिटी ऑफ द क्लाइंट्स आर लाइक दैट कि भाई वुमन नहीं, मैन को देख लें। मगर जब वो सीरियसनेस देखते हैं मेरी, या डेडिकेशन देखते हैं, तो वो ये कहते हैं कि औरत हमारे केस को बहुत अच्छे तरीके से डील करेगी, क्योंकि औरत हमारे केस को अपना केस समझती है। और फिर उस तरीके से हम आर्ग्यूमेंट्स बनाते हैं और कोर्ट में प्रोसीड करते हैं, और उसमें काफ़ी डिफरेंस फील होता है कि एक मर्द प्रोसीड कर रहा है। मैं ये नहीं कह रही कि मर्द बिल्कुल भी काम नहीं करते, मर्द काम करते हैं, मगर औरत, मुझे ऐसा लगता है कि उसकी एक एक्स्ट्रा केयर उस केस में होती है, क्योंकि वो हर चीज़ को बहुत अच्छे तरीके से मॉनिटर कर रही होती है, ऑब्जर्व कर रही होती है, और उसे पता है कि उसे क्या करना है, और आगे की प्लानिंग वो कर रही होती है। उस वक्त वो चल ही रहा होता है, उसके आगे के भी पॉइंट्स बन रहे होते हैं कि अब मुझे आगे क्या बोलना है, आगे क्या करना है, और कैसे मैं इस केस को विन कर सकती हूँ, इसके प्रो क्या हैं, इसके कॉन्स क्या हैं। तो मुझे ये फील होता है कि औरत थोड़ी सी मर्द से आगे ऑर्गेनाइज करने में आगे है। ठीक है, ज़बरदस्त। मैनेजमेंट स्किल्स उसमें ज़्यादा है। Exactly, तस्नीम मैम, तव्हां ॿुधायो त जॾहिं औरत खे जी ख़ुदि मुख़्तारीअ जी ॻाल्हि थी अचे न, एतमाद जी ॻाल्हि थी अचे, त सभ खां पहिरियां जी अनम ॻाल्हि कयो त हुनखे पंहिंजे पाण ते एतमाद करण जी ज़रूरत आहे, भरोसो करण जी ज़रूरत आहे। इन शइ खे तव्हां कीअं था ॾिसो त छा मतिलबु असांजी औरत में वाक़ई में एतमाद आहे, या अगरि उनखे आणण जी ज़रूरत आहे त उहा कीअं थी पैदा करे सघे? छा उन में घर जो को रोल आहे, उन जे के स्पाउसिस आहिनि, अगरि मैरिड आहे त उनजे हस्बैंड जो को छा उनजो हुजणु घुरिजे रोल? अगरि हुनजो हस्बैंड हुनखे सपोर्ट करे त औरत अलाए काॾे हली वञे, पर मर्द सपोर्ट न कंदा आहिनि, इन करे औरत जो आहे पुठियां अथसि। पर जंहिंजा मर्द सपोर्ट कंदा आहिनि, जंहिंजा मर्द औरत खे चवंदा आहिनि त अचो तव्हां भली कमु कयो, कोऑपरेट कंदा आहिनि, हुन सां कोऑपरेशन थींदी आहे। कोऑपरेशन ज़रूरी आहे हस्बैंड जी ज़ाल जे लाइ। अगरि हू ॿाहिरि वञे त मुड़ुस जी कोऑपरेशन हुजे, हर ॻाल्हि में मुड़ुस हस्बैंड खे कोऑपरेशन करणु घुरिजे, इन करे औरत जो आहे अॻिते वधंदी, अॻिते वेंदी। असल में ये औरत बि त करे थी न सपोर्ट मर्द खे, पर औरत जी सपोर्ट टेकन फॉर ग्रांटेड। जॾहिं ॿाहिरि निकिरंदी त ट्रस्ट हुनखे ईंदो न,
जॾहिं ॿाहिरि न निकिरंदी त पोइ हुनखे कॉन्फिडेंट कीअं थींदी, ट्रस्ट कीअं सभिनीनि सां ॻाल्हाईंदी, त कॉन्फिडेंट बि ईंदो, त पंहिंजी फील्ड में बि इंट्रस्ट वठंदी, पढ़ंदी त पोइ पंहिंजी फील्ड में बि इंट्रस्ट वठंदी। जेसि ताईं घर खां न निकिरंदी त कीअं हुनखे कॉन्फिडेंट ईंदो, कीअं हू ॿियनि ते ट्रस्ट कंदी, ॻाल्हाईंदी, ॿोलाईंदी, पब्लिक डीलिंग कंदी, त पोइ ट्रस्ट बि अची सघे थो न। ट्रस्ट ईअं न ईंदो आहे, घर में वेही कुझु बि नथा करे सघनि जेसि ताईं ॿाहिरि न निकिरनि। ॿाहिरि निकिरण जा अपॉर्चुनिटी हस्बैंड ॾींदो। ऐं अक्सर ईअं हूंदो आहे त असां वटि जेको इहो हस्बैंड ऐं औरत, भाउ भेण या धीउ ऐं पुट जो जेको फ़र्क़ु आहे न, उहो बि त असांजूं औरतूं घर में कंदियूं आहिनि, जेके माइरूं आहिनि। त माइरुनि खे बि त शऊर जी ज़रूरत आहे, त उहे अहिड़े तरीक़े सां तरबियत कनि पंहिंजी औलाद। मैं इसी बात पे ऐड ऑन करूंगी जैसे मेरी अम्मी का बहुत बड़ा कंट्रीब्यूशन है मेरी अपब्रिंगिंग में, क्योंकि मैं एक सिंगल पेरेंट चाइल्ड थी। तो आप समझ सकती हैं एक अकेली औरत और पालना पोसना बड़ा करना, तो उसमें मेरी मम्मा ने हर जगह मुझे एक चीज़ समझाई कि बेटा घबराना नहीं है, क्योंकि हर मुश्किल के बाद आसानी है। अगर तुम उस फेज से गुजरोगी नहीं तो तुम्हारा कॉन्फिडेंस कभी बहाल नहीं होगा, और वो गिल्ट फीलिंग हमेशा रहेगी कि तुमने इस चीज़ को पार नहीं किया। तो जैसे आपने एक सवाल मुझसे किया था कि मैं एडवोकेट कैसे बनी, तो मेरी अम्मी ने वो चीज़ मेरे अंदर देखी कि मुझे आर्ग्यूमेंट करने का बहुत ज़्यादा शौक है। तो और मैं कुछ हद तक फैक्ट्स जमा करके और जब मैं बात उनसे करती हूँ तो उनको वो लगता है कि ये वैल्यू है जो अनम इस वक्त बोल रही है, दलीलें अच्छी दे लेती हूँ। एग्जैक्टली। तो उस पे इन्होंने मुझे कहा कि तुम इस चीज़ को परस्यू करो, क्यों ना तुम खिदमत खल्क करो, लोगों की हेल्प करो, क्योंकि देखिए फैमिली लॉयर लोगों का कॉन्सेप्ट ये है कि ये तो डिवोर्स ही करवाती है, मगर मेरा एम ये होता है, और मैं हमेशा अपने क्लाइंट्स को जब भी मेरे पास वो आते हैं तो मैं ये बोलती हूँ थोड़ी सी पॉसिबिलिटी है कॉम्प्रोमाइज़ की, क्योंकि अगर आप कॉम्प्रोमाइज़ कर सकती हैं तो करें, नहीं कर सकती हैं आपके पास फ्रीडम है हमेशा आगे बढ़ने का। आप आगे अपने स्पाउस के साथ भी बढ़ सकती हैं। फैमिली कंट्रीब्यूशन आपको जो है वो मेजर रोल अदा करता है सोसाइटी में। अगर आपकी बहन भाई माँ बाप आपको सपोर्ट कर रहे हैं, आपको कह रहे हैं, आपको पुश कर रहे हैं कि आप जाइए सोसाइटी में अपना रोल अदा करें, जो भी आपको बनना है बने, तो कॉन्फिडेंस आपका बहाल हो जाता है। और सबसे ज़्यादा ऐसे मरहलों में ही तालीम और शऊर की ज़रूरत पड़ती है औरत को। जब आपका अनफॉर्चुनेटली कोई रिश्ता नहीं बनता और आपके बच्चे होते, तो आपको पता है बच्चों की कस्टडी के कितने इश्यूज होते हैं। तो उसको ज़ाहिर है फाइनेंशियली स्टेबल पेरेंट चाहिए होता है, और ना चाहते हुए भी, क्योंकि औरत फाइनेंशियली स्टेबल नहीं होती, उसके पास तालीम नहीं होती, वो कमा नहीं सकती, उन बच्चों की तालीम का खर्चा नहीं उठा सकती। सिर्फ इस वजह से बच्चे जो हैं वो अपने फादर्स के पास चले जाते हैं और वो अपनी ममता से, अपनी माँ से दूर किए जाते हैं छोटी सी उम्र में। तो यहाँ पर भी ये इस चीज़ का एक फैक्टर जाहिर होता है कि औरत का पढ़ना कितना ज़रूरी है कि लाइफ में कोई भी सर्कमस्टांसेस आ जाएं, कोई भी चैलेंज आ जाए, कोई भी आपके पास वक्त आ जाए, तो आप उस मुश्किल वक्त में अपने पैरों पर खड़ी रहें, किसी मर्द की मोहताज ना रहें। बहुत ज़बरदस्त ये बात आपने की है। और अभी क्योंकि बहुत बेहतरीन शायराएँ हमारे साथ मौजूद हैं, तो मैं चाहूँगी कि हम आपका कुछ सुन लें जो हमें और इंस्पायर करे, क्योंकि आपकी पर्सनैलिटीज़, आपकी बातें तो ऑलरेडी इतनी इंस्पिरेशनल हैं ही। तो तनवीर मैडम, आप क्या हमें सुनाएंगी आज? कोई नज़म सुना रही हैं, गज़ल सुना रही हैं? आपने गज़ल की भी किताब आपकी शाया हो चुकी है, और नज़म कि गज़लों में इतना ज़्यादा वो नहीं होता यानी फेमिनिज़म जो है उसका इजहार जो है वो इसमें ज़्यादा हो सकता है जी। तो चले मैं आपको एक कोई नज़म सुनाती हूँ ऐसी है। अच्छा, इसकी कोई ख़ास वजह है कि आपने नज़में ज़्यादा लिखी हैं और गज़लें कम? नहीं, ये तो जो लिखा जाता है बस वही आप लिख सकते हैं। कोई इसमें ये नहीं है कि हर जो एक्सपीरियंस होता है, जो तजुर्बा होता है शायरी का, वो अपने साथ ही अपनी वो लेकर आता है फॉर्म। तो मैं एक नज़्म सुना देती हूँ। जी जी। इसका उन्वान है मैं कहती हूँ। वाह। मैं कहती हूँ लाल, तुम कहती हो लाल। मैं कहती हूँ गुलाबी, तुम कहती हो लाल। मैं कहती हूँ उन्नाबी, तुम कहती हो लाल। मैं कहती हूँ नारंगी, तुम कहती हो लाल। मैं कहती हूँ कत्थई, तुम कहती हो लाल। तुम कहती हो औरत, मैं कहती हूँ औरत।
तुम कहती हो माँ, मैं कहती हूँ औरत। वाह तुम कहती हो बहन, मैं कहती हूँ औरत। तुम कहती हो बीवी, मैं कहती हूँ औरत। तुम कहती हो बेटी, मैं कहती हूँ औरत। मैं कहती हूँ आंसू, तुम कहती हो आंसू। मैं कहती हूँ मेहनत, तुम कहती हो आंसू। वाह मैं कहती हूँ नफ़रत, तुम कहती हो आंसू। मैं कहती हूँ गुस्सा, तुम कहती हो आंसू। मैं कहती हूँ कत्ल, तुम वाह, कहती हो वाह। आंसू। बहुत खूब। मैं कहती हूँ नज़्म, तुम कहती हो नज़्म। मैं कहती हूँ दर्द, तुम कहती हो नज़्म। मैं कहती हूँ रोग, तुम कहती हो नज़्म। मैं कहती हूँ हार, तुम कहती हो नज़्म। वाह वाह मैं कहती हूँ कब्र, वाह वाह तुम कहती हो नज़्म। नज़्म। तुम कहती हो नज़्म, तुम कहती रहती हो, मैं कहती हूँ नज़्म। वाह 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 ज़बरदस्त, बहुत खूब, बेहतरीन, लाजवाब। तो शाइरी इन खे ई चइबो आहे त कुझु लफ़्ज़नि में पंहिंजे पाण खे, पंहिंजी कैफ़ियत खे ईअं बयानु कजे जो अॻिलो माण्हू सम्झी पियो वञे। घणो मैसेज, वॾियूं ॻाल्हियूं, पर मुख़्तसिर लफ़्ज़ हूंदा आहिनि। सो इन्हनि मुख़्तसिर लफ़्ज़नि खां गॾु वक़्तु थी वियो आहे साहीअ जो। साही वठूं था, साही खां पोइ वरी हाज़िर थींदासीं ऐं वधीक कचहरी जारी रखंदी ऐं असां नज़म ॿुधंदासीं, शाइरी ॿुधंदासीं अतिया मैडम साहिबा जी। सो ख़ैर वठूं था नंढड़ी साई, मिलूं था साई खां पोइ। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीन कचहरी जारी आहे। फेमिनिज़म ते ॻाल्हि थी हले पई, औरत जे शऊर ते ॻाल्हि थी हले, औरत जे एतमाद ऐं उन जे ख़ुदि मुख़्तार बणजण ते ॻाल्हि थी हले। ॾाढियूं बहितरीन ॻाल्हियूं आहिनि ऐं इहे ॻाल्हियूं मां सम्झंदी आहियां त करणु ॾाढो ज़रूरी आहे। छो त जॾहिं बि असां किन ॻाल्हियुनि खे डायलॉग न कंदासीं, उन्हनि ते ॻाल्हाइबो कोन, उन्हनि मसइलनि ते ॻाल्हाइबो न, उन्हनि खे इंडिकेट न कबो त बेटरमेंट न ईंदी ऐं बहितरीन न ईंदी। ऐं मुंहिंजे सेट ते ॾाढो शोर थी रहियो आहे। सो ख़ैर बहरहाल माज़रत इन ॻाल्हि ते। ऐं तव्हां हींअर छो त असां हलूं था शाइरी पिया ॿुधूं ऐं बहितरीन शाइरी नज़म मैम तनवीर अंजुम साहब जी ॿुधी से। बेहतरीन मैम, बहुत खूबसूरत, बहुत अच्छा आपने जिस तरीके से एक्सप्रेस किया, बहुत खूबसूरत। ऐं अतिया मैम तव्हां प्लीज़ हाणे ॿुधायो त तव्हां छा ॿुधाईंदा नेक्स्ट असांखे, छो त तव्हां हींअर फस्ट था ॻाल्हाए पई त मूंखे ज़हन में आयो त जी। असां सभु हिक ॿिए सां रिलेटेड आहियूं, वकील, शाइर सभु। त इहो त असां वटि औरतूं जॾहिं कमाइनि थियूं, मतिलबु उन्हनि खे ईअं सम्झो उन्हनि जो शौक़ु त आहे, पर उन खां सवाइ हिकिड़ी तरह जी बुनियादी ज़रूरत औरत पाण बि पंहिंजी पूरी करे सघे ऐं पंहिंजी बुनियादी ज़रूरतुनि जे लाइ कंहिंजी मुहताज न हुजे। इन शइ मूंखे नंढपण खां वठी वधीक इंस्पायर कयो आहे त असां छाजे करे ॿियनि जे सहारे ज़िंदा रहंदा आहियूं। मुंहिंजे नज़म जो उनवान आहे प्यार जूं सरहदूं। प्यार त मूंखे बराबरि करी थो, तो अटे लटे ऐं अझे ॾियण जो वाइदो कयो आहे। उन जे बदिले जीवन मुंहिंजो गिरवी रखियो आहे। मूंखे घर जे बहिश्त में खुलियो छॾे ॾिनो आहे। फ़क़ति उन तरफ़ वञण खां झलियो आहे जिते शऊर जे वण में सोच जो मेवो आहे। रोज़ु उभरंदड़ सिज अॻिते वधण लाइ उभारींदो आहे। अॼु उहो मेवो खाधो अथमि त आपे खां निकिरी वियो आहीं। सोच ज़हन जूं सभु दरियूं खोलियूं आहिनि। तुंहिंजे बहिश्त में साह थो बुसाइजे। फ़ैसिलनि जी आज़ादी थी चाहियां। सोच जे मेवे सघ ॾिनी आहे। अटो लटो ऐं अझो आसमान जा तारा त न आहिनि जे तूं टोड़े सघीं थो, बाक़ी मां नथी टोड़े सघां। रीतूं रस्मूं कानून ऐं मज़हब जबल बणाए आॾो न आण। ॼाण जी आङुर पकिड़े सभु ओखायूं ओरांगे वेंदीसांइ। प्यार त मूंखे बराबरि करी थो, पर प्यार खे नाकेली बणाए नक में त न विझ। हा, शऊर जे वण मां सोच जो मेवो तूं बि खा। अच त गुल ऐं ख़ुशबू वांगुरु प्यार कयूं। वाह 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 ज़बरदस्त, बहितरीन बहितरीन। ऐं इक्वेलिटीअ जी सभ खां सुठी ऐं बहितरीन मिसाल इहा ई आहे त जॾहिं
को कमु औरत मर्द करे सघे थो त औरत छो नथी करे, ऐं उन शइ खे ॾाढो बख़ूबी बहितरीन तरीक़े सां मैडम बयानु कयो आहे। तनवीर अंजुम, आपसे मैम मैं एक और रिक्वेस्ट करूँगी कि कुछ और भी हमें सुनाए, क्योंकि हमारा दिल नहीं भर रहा। बिल्कुल हाँ, और अनम आप बिल्कुल बहुत सेकंड करेंगी ज़रूर इस बात पे। सादगी और बहुत इतना डेप्थ, बहुत और उनके फिर सुनाने का अंदाज, बिल्कुल, और बिल्कुल सादा अल्फाजों में convey हो बहुत जाए, बड़ी हाँ, बात बिल्कुल। करके जाती तो ये बहुत ही उसका उन्वान है रोमान से आरास्ता उनकी दुनियाएं। ये उन औरतों के नाम है जो जिनकी ज़िंदगियों में ख़ुद तो कोई रोमांस नहीं होता, लेकिन वो उस रोमांस पर गुजारा करती हैं जो आसपास उनको नज़र आता है। ठीक, तो इसमें है कि वो हिंदुस्तानी फ़िल्मों की शौकीन हैं, वाह बहुत ज़्यादा रूमानी हिंदुस्तानी फ़िल्मों की, जैसे कि मैंने प्यार किया, वाह वाह हम है राही प्यार के, या दिल तो पागल है। वो शादी के मुतवक्को उम्मीदवारों के ख़ानदानों के सामने अपनी ढलती नौजवानी के बाइस परेशान वालिदैन के इसरार पर थोड़ा बहुत बन संवर कर ख़ुद को पेश करने पर आमादा हो जाती हैं। वाह वाह वाह। और ऐसे मौक़ों पर शर्म या शर्मिंदगी के बाइस नज़रें नहीं उठाती। और अमीर ज़ादे सलमान ख़ान के गरीब भाग्यश्री की खातिर अपने ख़ानदान से बगावत और तर्के ताल्लुक़ के लिए मजबूर हो जाने पर उसके अमीर बाप की बेरहमी को बुरा भला कहते आंसू बहाती हैं। वो अपनी मेहनत से और फिल्मों की कुर्बानी देकर तैयार करदा खानों पर तनकीद सुनते हुए खामोश रहती हैं, बल्कि अपने आप को ही मुर्द इल्ज़ाम ठहराती हैं। वाह वाह। और घर से भागी हुई जूही चावला को मोहब्बत और इज़्ज़त से पनाह देकर उसके खुलूस और सुघड़ापे को तस्लीम करते हुए उससे इश्क करने वाले आमिर ख़ान पर ख़ुद भी आशिक हो जाती हैं। वाह वाह वाह। वो अपने शौहरों के साथ कई माह हम बिस्तर नहीं होती, और उससे भी ज़्यादा अरसे से जारी अपनी एक बोसे से महरूमी ख़त्म करने की जुर्रत नहीं करती, और नहीं करती माधुरी दीक्षित से ज़बरदस्ती इश्क जारी रखने पर और बिलाखिर सबके सामने उसका बोसा ले लेने पर शाहरुख ख़ान को खिराज तहसीन पेश करने में पेश रहती हैं। वो हद दर्जा रोमानी हिंदुस्तानी फ़िल्में देखने के बाद उन्हें भूलती नहीं, और उनकी कहानियाँ कहीं भी और कभी भी दोहरा सकती हैं और भूल जाती हैं। लौट जाने वाले शादी के उम्मीदवारों की शक्लें, अपने ऊपर लोगों के तनकीदी अल्फाज और बोसों से महरूम गुज़रते दिनों की तादाद। वाह वाह वाह, बहुत खूब, बहुत बेहतरीन, ज़बरदस्त। अनम, आप कहीं खो गई थी? हाँ, मैं खो गई थी। कहाँ खो गई थी? हमें जो बताएं लेसन आप। वो दे रही थी मैं अच्छी तरीके से समझ रही थी। मुझे लगता है ये फिल्में सारी देख डाली हैं आपने, इसलिए नहीं, रियलिटी जिनका की बात जिक्र कर हो रही रहा है। ये आमतौर पे आप बिल्कुल। देखें कि माशरा जो है इस वक्त जा कहाँ रहा है, तो हम लोग मटीरियलिस्टिक दुनिया में बहुत ज़्यादा रहते हैं। बिल्कुल। जो हमें टीवी पे दिखा रहे हैं हम उसको फॉलो करने की ज़रूरत, मतलब फॉलो करना चाह रहे होते हैं। हम अपनी फैमिली को जो है वो इग्नोर कर देते हैं कि जो सामने है बस वो सब है। हमें अपनी इम्पोर्टेंस याद रखना चाहिए कि हम एज अ औरत हमें एक सोसाइटी में भी रोल अपना अदा करना चाहिए, हमें घर में भी वो रोल अदा करना चाहिए। हमारे ऊपर बहुत ज़्यादा रिस्पॉन्सिबिलिटी है, हम एक घराने को चला रहे हैं। बिल्कुल। हाँ, ऐसा लेकिन ही इसका जो मकसद है वो ये है कि किस तरह औरतों की ज़िंदगियाँ जो हैं जी, उनमें कोई रोमांस नहीं होता, तो वो उनके लिए एक ये फ़रार का रास्ता है। मतलब एक फ़रार, एक ज़िंदा रहने के लिए आपको कुछ तो चाहिए ना। तो यहाँ हम देख रहे हैं कि जिनकी शादी नहीं हुई है, जिनकी शादी होकर जो अपने फ़राइज़ निभा रही हैं, खाना पका रही हैं, सब कर रही हैं, तो उसके बावजूद उनको तनकीदी अल्फाज सुनने को मिलते हैं। बिल्कुल। और जो सेक्सुअल डिप्राइवेशंस हैं हमारी ज़िंदगी में वो भी हैं। थोड़ी आपकी उम्र गुजरती है तो आपके शौहरों के साथ ताल्लुकात जो हैं वो तकरीबन स्टेल किस्म के ताल्लुकात हो जाते हैं। तो उन सब का तदारुक कोई औरत जो है वो घर में जो है या बाहर है जो भी है, लेकिन वो कैसे कर सकती है? वो यही कर सकती है। तो ये फिल्में जो हैं क्यों इतनी पॉपुलर हैं? इसीलिए इतनी पॉपुलर हैं कि
लोगों के लिए फरार की राह है। रहा है, बिल्कुल ऐसा ही है। तो बिल्कुल ये ऐसा ही है। बुनियादी जो मैं कहना चाह रही थी वो इसमें, इस नज़्म में वो जी, जी। औरतों को ब्लेम करना नहीं है कि वो जी। ऐसा क्यों है, बल्कि एक हकीकत फैक्ट है, ये एक फैक्ट है, ये एक हकीकत है। हकीकत की तरह है। और ये माशरे में हिस्सा है, ये ऐसा हो रहा है। सख्तियाँ जो उनके ऊपर हैं शायद अब कुछ कम हो रही हैं, जैसे कि तुम कहा और हमने कहा कि ये अब ये है कि औरतें ज़्यादा असर्टिव हो सकती हैं। अब ये उनके लिए मुमकिन है कि वो ज़्यादा असर्टिव हों, ज़्यादा अपने अंदर एतमाद रखें। ये शायद उन औरतों की कहानी है जो हमारे ज़माने की औरतें, जिनको कहा जा सकता है पुरानी थोड़ी नस्ल जो है उसकी। और अब ज़माना बदल रहा है तो बहुत मुझे खुशी है। अब तो ये है कि फ़ेसबुक और ये चीज़ें जो हैं, मतलब सोशल मीडिया, इससे कनेक्शंस भी बढ़ रहे हैं और एक आज़ादी बढ़ रही है बहुत, कि अब आराम से हम दूसरे मर्दों से मतलब फेसबुक पर के जरिए कनेक्ट कर लेते हैं और कोई बुरा नहीं मानता, या उसमें खतरात भी बढ़ गए हैं, लेकिन एक तरह से आज़ादी भी बढ़ी है। आज़ादी के साथ खतरात तो बढ़ेंगे ही। अच्छा, एक और बहुत बड़ा अलमिया है सोसाइटी का, जिसमें ये भी एक खित्ता है लोगों का समझने के लिए, कि लोग समझते हैं कि औरत की सबसे बड़ी दुश्मन औरत है। मैडम तव्हां छा इन बारे में चवणु चाहींदव त छा वाकई में ईअं आहे? छो त अक्सर ईअं हूंदो आहे जॾहिं औरत मार्च जहिड़ियूं एक्टिविटीज़ थियूं थियनि, फेमिनिज़म ते असां ॻाल्हायूं था, औरत शाइरी करे थी, उन ते ॻाल्हाइजे थो, त पोइ बि इन सोसाइटीअ में अहिड़ो सम्झो वञे थो त पोइ बि औरत खे जेको किराए थी उहा औरत ई आहे। न, मां सम्झां थी त इहा ख़ुदि पिदरशाही सोच जो हिकिड़ो छॾियल जेको आहे न, हिकिड़े क़िस्म जो आहे, मतिलबु हिकिड़ी ख़्यालु आहे, छॾियल ख़्यालु आहे। इहो बिल्कुलु ग़लति आहे। असल में कंहिं सोसाइटीअ में औरत खे क़ैद कयो आहे, केरु रिश्तनि में क़ैद करे थो उनखे, ऐं उन खां पोइ छा इहो त हिकिड़े तरह सां औरत खे मज़हब जे तरफ़ खां बि इजाज़त आहे। इहो ज़रूरी न आहे त हिकिड़ी औरत जेका आहे हिजरत करे साहुरनि में वञे ऐं ज़रूरी तौर ते उहा सस जी ख़िदमत करे, ऐं उहा जेका आहे पंहिंजे मुड़ुस जी, निणानुनि जी, ॾेराणियुनि जी, उन्हनि जे ॿारनि जी ख़िदमत करे। कंहिं चयो आहे त औरत इहो सभु कुझु करे सघे थी, या केरु कंहिं औरत खे इन फ्रेम में विधो आहे? ऐं उन खां पोइ जेकॾहिं वरी हिकिड़ो कमाइण वारो मर्द आहे ऐं औरतुनि खे उहो घर में छॾे उनखे उन्हनि रिश्तनि में मतिलबु आणनि था, त उहा जेको आहे हिकिड़े मर्द जे गिर्द ज़िंदगी गुज़रे थी। माउ जी बि, माउ बि जेका आहे उहा मजबूर आहे पंहिंजे पुट जे, कमाईंदड़ पुट जे पुठियां, त नुंहुं बि उन जे कमाई जे पुठियां आहे, त उन्हनि जी का आइडेंटिटी कान्हे का। त हिकिड़े तरह सां इन सॼी हिकिड़े तमाशे में हिकिड़ो तमाशो, हिकिड़ो अखाड़ो ऐं हिकिड़ो इहो कंहिं ठाहियो आहे औरत जे लाइ? छा इन में छा माज़रत सां तव्हांखे कटींदमि, त छा इन में इन शइ खे बहितर ईअं करे सघिजे थो त अगरि औरत बि कमाए त पोइ त इक्वल थी वेंदा, वधीक ॻाल्हि कमाइण जी त आहे, पर छा असां वटि कम वारियूं जेके मासियूं आहिनि उहे कमु न कंदियूं आहिनि छा? उहे बि महिनत कंदियूं आहिनि, त छा उन्हनि खे सभु कुझु हक़ मिली विया आहिनि छा? उहे घर वरी वञी पंहिंजे मुड़ुस खे ज़ोर बि ॾींदियूं आहिनि, पंहिंजे ससु सां कंदियूं आहिनि। इन जो तालिक़ शऊर सां आहे, कमाइण सां त आहे पर शऊर सां बि आहे। जेकॾहिं औरत जो जी तालीम, औरत जो कमाई बि यकीनन आहे, ऐं उन खां सवाइ कमाई हिकिड़ो त इहो आहे त हू पंहिंजूं बुनियादी ज़रूरतूं पूरियूं करे, ॿियो इहो आहे त हुन जी जेका मुख़्तलिफ़ जेकी फील्ड में वञे थी, त उन सॼी शइ खे बि पंहिंजी सुञाणप बि उहा करे, उन सां गॾु इहो शऊर त हूअ इन जे लाइ पैदा कान कई वई आहे त हूअ पंहिंजे मुड़ुस खे ख़ुशि करे, राज़ी करे। बहितरीन, इन ॻाल्हि जे लाइ पैदा न थी वई। हिन ते वरी ईंदासीं पर वक़्त जो नंढड़े साईअ जो, हुन खां पोइ वरी इन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं। वठूं था नंढड़ी साई, ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु गुफ़्तगू जारी आहे। ॾाढो टॉपिक हिकिड़ो सुठो ऐं ज़बरदस्त पियो हले, सो उन ते वरी वापसि अचूं था। जी, तव्हां ॿुधायो पिया छा वाक़ई में औरत जी दुश्मन आहे, ऐं तव्हां था चओ त ईअं न आहे? न, मां सम्झां थी त औरत खे इन तरह सां हिकिड़े फ्रेम में बंदि करे ऐं उन खां पोइ उनखे उन सॼी पंहिंजी उन सां ॾिठो थो वञे। पर केतिरियूं अहिड़ियूं पढ़ियल लिखियल औरतूं आहिनि जेके ससु ऐं नुंहुं आहिनि, ऐं उहे उन्हनि जो पाण में तमामु घणो सुठो रिश्तो आहे, ऐं उहे बाशऊर आहिनि। उन में औरत उनखे औरत खां खे अॻियां वधाइण में उन जो वधीक किरदारु आहे। ऐं इन पर जॾहिं उहो दुश्मन उन्हनि उते चयो वञे थो जॾहिं जिथे जेको आहे सो मुड़ुस जूं 4 शादियूं थियल हुजनि ऐं उन्हनि जे ज़ालुनि जा पाण में झगड़ा हुजनि, या उहो जीअं असां पहिरें चयो त उन्हनि खे फाइनेंशियली उन्हनि खे
पंहिंजे मसइलनि उन्हनि खे जेको आहे मुआशी तौर ते कमज़ोर ठाहे ऐं सॼो जेको आहे उहो मर्द उन्हनि खे पर असां वटि त इहो चयो त हक़ असांजो फ़र्ज़ु आहे ऐं जेको आहे सो 4 शादियूं त जाइज़ बि आहिनि, त पोइ हाणे हिन में मर्द त इन शइ खे एॾो हक़ न, सां पर ॻाल्हि इहा आहे त असां इन सॼी शइ खे मां तमामु घणो इन ॻाल्हि जो इनकार थी कयां। ऐं इन में ॿी ॻाल्हि इहा आहे त हींअर तव्हां वटि टाइम घटि आहे, न त असां मज़हब खे बि डिस्कस करे सघूं था। मज़हब में बि खे बि इन्हनि तमामु ग़लति तरीक़े सां इस्तेमालु कयो आहे। इहा औरत जी तौहीन आहे त उनजो मुड़ुसु उनजी ज़िंदगीअ में ऐं जेको आहे सो हिकिड़ी ॿी शादी करे अचे। असुलु ॻाल्हि आहे त शादी हिकिड़ो कॉन्ट्रेक्ट आहे, सही, ऐं उहो जॾहिं ज़ाल मुड़ुसु ॿई पाण में इन कॉन्ट्रेक्ट खे साइन कंदा आहिनि त हू गॾु रहंदा। त उन्हनि ॿई ॼणा जॾहिं चीट कनि था या जेको माण्हू ॿिए कंहिं रिलेशन में वञे थो, त इहा हिकिड़ी तमामु घणी बेइज़ती आहे, तौहीन आहे इन रिलेशनशिप जी। सो मां त इन सॼी शइ खे नथी मञा। असां वटि कराची वेफ जी त इहा पोज़ीशन बि आहे त असां कॾहिं बि कंहिं अहिड़ी माईअ खे पंहिंजो मेंबर कोन ठाहींदा आहियूं जंहिं शादीशुदा मर्द सां शादी कई हुजे या कंहिंजो घर पिटायो हुजे। त उन घटि में घटि उन औरत खे जेका अख़लाक़ी तौर ते त असां उनखे ॿुधायूं त तूं ग़लति थी करीं। ऐं हूअं ॿिया माण्हू मज़हब ते अमल बि न कंदा हुजनि। 99% जेको आहे सो उहो लिबरल हुजनि, कुझु बि हुजे, पर जॾहिं उन्हनि खे ॿी शादी करणी हूंदी, चाहे उहा औरत बि फ़ाइदो थी वठे, नाजाइज़ फ़ाइदो थी वठे, ऐं मर्द बि। मां इन सॼी शइ खे बहितरीन। तस्नीम मैम, तव्हां छा चवणु थी त पहिरियों मर्द ऐं ज़ाल औरत ॿई सिंसियर हूंदा हुआ। हाणे मर्द ऐं औरत सिंसियर न आहिनि। ठीकु, छो त सिंसियर न आहिनि, पढ़ियल लिखियल थी विया आहिनि, इन करे एडवांस थी विया आहिनि। त ज़ाल खे ख़बर ई न हूंदी आहे त ॿी ज़ाल हुन सां कोर्ट में हूंदी आहे, ऐं हुनखे ख़बर ई न हूंदी आहे ज़ाल खे त मुड़ुसु शादी करे छॾियो, ॿी शादी कई त टी शादी करे छॾी। जीअं हुनखे मर्द खे पैसनि जी आज़ादी थींदी आहे, उहो सिर्फ़ु हिकिड़ो कमु कंदो आहे त शादी करे, घुमे, डेटनि ते घुमे। पर इन शइ खे त बहितर करण जी ज़रूरत आहे न। इहो त मतिलबु हिकिड़ी नेगेटिव पॉइंट आहे। माई पाण बि निकिरे ऐं माई हस्बैंड सां गॾु कमु करे। पहिरें जी मायूं इन करे घर में रहंदियूं त मुड़ुसु वफ़ादार हूंदा। हाणे वफ़ादार न आहिनि, हाणे नज़र रखण जी ज़रूरत आहे औरतुनि खे। हाणे बहितरीन, ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि। हाणे औरतुनि खे नज़र रखण जी ज़रूरत आहे, ऐं ॿाहिरि निकिरणु इन लाइ बि ज़ाहिर ज़रूरी आहे। इन जो मतिलबु हाणे तव्हांखे मां हिकिड़ी ॿी वजह ॾेई छॾी आहे असांजी नियाणियुनि खे, ॿाहिरि निकिरो। अगरि तव्हां हूअं न त तव्हां इन करे त ज़रूरु ॿाहिरि निकिरो। किथे तव्हांजा हस्बैंड त तव्हां सां बचाइण जे लाइ औरतुनि खे घुर्जे त ॿाहिरि निकिरनि ऐं मुड़ुस सां कमु कनि। ज़बरदस्त, हस्बैंड सां मतिलबु जिते मुड़ुस नौकरी कंदो हुजे उते वञी कजे। हा बिल्कुलु, उते ई कजे। जाइ ते त जेको चांस न रहे कुछ। जबरदस्त, बेहतरीन। अनम, थैंक यू फॉर बीइंग विद अस। आपसे मतलब मुड़ुस औरत ऐं कुत्ते में कुछ तो फर्क हुअणु खपे। त वाक़ई पंहिंजे मुड़ुस जो कुत्तो आहे त उहो जेॾा जेॾा मुड़ुस वञे, कुत्तो न आहे, मतलब ऑफिस में गॾिजी कमु करे। जी अनम, आप क्या फाइनल मैसेज देंगे? बस मैं यही मैसेज देना चाहूँगी कि हर औरत को अपने शोबे में बेहतरीन काम करना चाहिए, घर को भी देखे, बाहर भी देखे, और औरत को कमतर ना समझे, क्योंकि औरत में वो बहुत शऊर वाली है, उसमें बहुत कॉन्फिडेंस है, बस अपॉर्चुनिटी नहीं मिलती है। तो जितनी अपॉर्चुनिटी उसे मिलेगी उतना ही उसका जो है 16 सिंगार आप कह लें या ब्यूटी ऑफ वर्क है वो सामने विजिबल होगा। बहुत अच्छी बात है, बहुत अच्छा मैसेज है। तनवीर मैम, आप क्या फाइनल मैसेज देना चाहेंगे हमारे देखने वालों को? मैंने तो अपनी शायरी में काफ़ी मैसेजेस बहुत मैसेज, बिल्कुल ऐसा ही है आपकी लेकिन शायरी ये में। बात है कि आजकल की लड़कियों को क्या मैसेज देना, क्योंकि वो पहले ही ज़्यादा हमसे ज़्यादा अक्लमंद है। लेकिन मैं यही कहूँगी कि हाँ, दुनिया से डर कर अपने फैसले ना करें और अक्लमंदी के साथ, बहादुरी के साथ ये ज़िंदगी गुजारें। लोगों की केयर करें लेकिन अपनी केयर भी करें, जैसे कि हमने पहले भी कहा था। तो ये बहुत अच्छी, बहुत बस ये है कि डर जो है वो उनका बहुत बड़ा दुश्मन हो सकता है। और तो औरत संभल के रहे लेकिन डरे नहीं। अतिया मैम, तव्हां कुछ फाइनल ॾिसंदड़नि खे को मैसेज ॾियणु चाहींदा? मां सम्झां थी त उन्हनि जे लाइ मैसेज पूरी दुनिया खुलियल आहे ऐं उन्हनि खे ख़बर आहे
असां वधीक छा चऊं जेको बि असां ॻाल्हायो या जेका समझदार आहे, असां औरत चाहियूं ऑलरेडी वरी समझदार आहे, समझदार बहितरीनु ॾाढो आहे। सुठो मैसेज हुयो। ऐं जेके असां वटि लेडीज़ मौजूदु हुयूं ऐं पंहिंजे पंहिंजी फील्ड में पंहिंजे पंहिंजे कम में महारत हासिलु कनि थियूं ऐं उन्हनि जेको पंहिंजो मक़ाम हासिलु कयो आहे न, उहो हिकिड़ो मां सम्झंदी आहियां वरी झाखोड़ आहे। ऐं हिकिड़ी जदोजहद, हिकिड़ी स्ट्रगल, हिकिड़ी महिनत खां पोइ इन मक़ाम ते पुगियूं आहिनि। त इन्हनि खे इनवाइट करण जो मक़सदु बि इहो ई हुयो त इन्हनि मां इंस्पिरेशन हासिलु कजे, उन्हनि जी ख़्यालात उहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कनि त असांखे अञा वधीक थी थो सघे सिखण जा मौक़ा मिलनि। बहितरीनु असांजो प्रोग्राम हुयो ऐं प्रोग्राम जेको तावन कयो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स, जेके आसान महीननि जी किस्तुनि ते तव्हांखे प्लॉट्स ॾियनि था। 35 लखनि जा प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में था ॾियनि। ऐं अगरि तव्हांखे प्लॉट वठिणो आहे, घरु करिणो आहे, त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे राब्तो कंदा। उन्हनि जो राब्तो स्क्रीन ते तव्हां ॾिसी सघंदा, नंबर नज़र ईंदो हूंदो तव्हांखे। उन सां गॾोगॾु ऐं GFS बिल्डर्स जेके आहिनि उन्हनि असांजे महिमाननि जे लाइ गिफ्ट्स बि ॾिना आहिनि। छो त मां उन्हनि जो ॿुधाईंदी आहियां, इन करे मां गिफ्ट्स ॾींदी हलां पंहिंजे महिमाननि खे। GFS बिल्डर्स की तरफ से आपको एक गिफ्ट है एंड थैंक यू, प्लीज़ कबूल करें। और बहुत शुक्रिया कि आप आए हमारे पास मैम, थैंक यू। एंड ये आप दोनों के लिए, ये आपके लिए मैम, थैंक यू अनम, थैंक यू फॉर बीइंग विद अस। बहुत खूबसूरत हमारे मेहमान थे और उनसे जो हमारी गुफ्तगू रही, जेका भी गुफ्तगू असांजी रही, ॻाल्हि ॿोल रही, ॾाढी बहितरीनु, ॾाढी कारआमद रही मां सम्झंदी आहियां। इन्हनि ॻाल्हियुनि ते, इन्हनि टॉपिक्स ते प्रोग्राम जेॾा थी सघनि, जेॾो डायलॉग थी सघे, जेॾियूं डिस्कशन्स थी सघनि, उहे घटि आहिनि। पर नाज़रीन वक़्तु थियो आहे त हाणे असांजो प्रोग्राम ख़तमु थिए ऐं सुभाणे वरी असां मिलंदासीं तव्हां सां, वरी नवनि महिमाननि सां कचहरी कंदासीं ऐं तव्हां सां बि मिलाईंदासीं। ऐं हीउ प्रोग्राम जेको तावन कयो GFS बिल्डर सां गॾोगॾु अनायरा अमल जो तावन आहे। ऐं बहितरीनु मुंहिंजो ड्रेस जेको आहे, इहो अनायरा अमल जी ड्रेस आहे ऐं स्पॉन्सर कयो आहे इन्हनि असांजे प्रोग्राम खे। ऐं बहितरीनु इन्हनि जी कलर कॉम्बिनेशन आहे, ड्रेस डिज़ाइनिंग आहे, फैब्रिक सुठो आहे। असल में छा आहे त सिंप्लिसिटीअ खे केॾो ख़ूबसूरत एलिगेंट तरीक़े सां यूज़ करे सघिजे थो त तव्हांजी पंहिंजी पर्सनैलिटी इनहेंस थिए। इन में तव्हांजे कपिड़ो, तव्हांजो पाइणु, तव्हांजो रहणु सहणु, तव्हांजी पर्सनैलिटी, इहे सभु शयूं इन में शामिल आहिनि। त ज़ाहिर आहे इहे शयूं बि ज़रूरी हूंदियूं आहिनि तव्हांखे पाण खे कॉन्फिडेंट बिल्ड करण में। सो जॾहिं तव्हां पाण आईने में ॾिसंदा ऐं तव्हांखे फील थींदो त हा अॼु सुठो थो लॻे, अॼु मां सुठी थी लॻां, त ज़ाहिर आहे तव्हां कंहिं बि कम लाइ वेंदो, किथे प्रोग्राम अटेंड करिणो आहे, किथे का मीटिंग आहे या कोई बि कमु आहे, का गैदरिंग आहे, त उहो तव्हां कॉन्फिडेंटली वञी सघंदा आहियो। त हीअ सभु नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि जेके तमामु ज़रूरी आहिनि ऐं औरत जो एतमाद सभ खां वधीक ज़रूरी आहे। पाण ते एतमाद रखो। जेके बि मुंहिंजूं नियाणियूं भेनरूं मूंखे ॾिसनि थियूं, पंहिंजे पाण ते एतमाद रखणु तमामु ज़रूरी आहे। इन ई ख़ूबसूरत ॻाल्हि खां मूंखे इजाज़त ॾींदा, पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा। सुभाणे वरी मिलंदासीं, वरी मुलाक़ात थींदी। पर वेंदे वेंदे बादल राई जो गानो आहे, गीत आहे, उहो ॿुधूं था, ज़बरदस्त आहे। इन्हनि जी शाइरी, इन्हनि जा जेके कलाम, जेके कंपोज़िशन्स हूंदियूं आहिनि, सो पर मूंखे इजाज़त ॾींदा वरी बादल राई जे सॉन्ग सां गॾोगॾु। पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। बाद मुद्दतों से देखा लोगों, परवीन शाकिर, बाद मुद्दतों से देखा लोगों, वो जरा भी नहीं बदला लोगों। अजनबी बन के जो गुजरा है अभी, था किसी वक्त में अपना लोगों। खुश न था मुझसे बिछड़ कर वो भी, उसके चेहरे पे लिखा था लोगों। दोस्त तो खैर कोई किसका था, उसने दुश्मन भी न समझा लोगों। रात वो दर्द मेरे दिल में उठा, सुबह तक चैन न आया लोगों। गुलाम अली साहब, गुलाम अली वफा की ये गज़ल है, मेरी कंपोजिशन है। हमारी याद सताए तो फिर चले आना, हमारी याद सताए तो फिर चले आना। कहीं
करार न आए तो फिर चले आना, हमारी याद सताए तो फिर चले आना। हर एक शख्स है दुनिया में प्यार के काबिल, हर एक शख्स है दुनिया में प्यार के काबिल। किसी पे प्यार न आए तो, किसी पे प्यार न आए तो फिर चले आना, कहीं करार न आए तो फिर चले आना, हमारी याद सताए तो फिर चले आना। खुदा करे के बहारों में जिंदगी गुजरे, खुदा करे के बहारों में जिंदगी गुजरे, खिज़ां का खौफ सताए तो फिर चले आना, खिज़ां का खौफ सताए तो फिर चले आना, हमारी याद सताए तो फिर चले आना। हमारे हाल पे दुनिया को हंसाने वाले, हमारे हाल पे दुनिया को हंसाने वाले, तुझे ज़माना रुलाए तो फिर चले आना, तुझे ज़माना रुलाए तो फिर चले आना। एक शेर ज़रूर कहूँगा मैं, गहन लगे न कभी यार ज़ू के सूरज को, गहन लगे न कभी यार ज़ू के सूरज को, अंधेरी रात डराए तो फिर चले आना, अंधेरी रात डराए तो फिर चले आना, कहीं करार न आए तो फिर चले आना, हमारी याद सताए तो फिर चले आना, फिर
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।